बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सब आबड़ो ता सभिनी खे भली कार करे थी। नओ ॾींहुं नओ टॉपिक नवनि महिमाननि सां असीं हाज़िर थिया आहियूं साॻी प्रोग्राम मॉर्निंग विथ आवाज़ में। आवाज़ टीवी ते तव्हां ही ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम लाइव। हमेशह तव्हां ॾिसंदा आहियो असां वटि जेके बि प्रोग्राम्स हूंदा आहिनि उहे लाइव हूंदा आहिनि। ऐं हाणे मॉर्निंग विथ आवाज़ जेको थीम आहे उन थीम खे मॉर्निंग विथ आवाज़ जे नाले सां गॾु चेंज करणु वञूं पिया। यानी कि नालो मॉर्निंग विथ आवाज़ ई आहे, सभु आबड़ो तव्हां सां गॾु रहंदी, पर उन में कुझु चेंजिंग्स ईंदियूं, कुझु तव्हांखे नओं नज़र ईंदो ऐं नवाण हुजण बि खपे। जीअं असीं कुझु नई डिजिटल शइ ॾांहुं वञूं पिया, कुझु ट्राई करण जी कोशिशि कयूं पिया त ट्राई करणु खपे। हमेशह साॻी थीम, साॻियो माहौल, साॻी शइ इंसान खे कॾहिं कॾहिं बोर करे वठंदी आहे। ऐं सोशल मीडिया, डिजिटल मीडिया उहा शइ आहे जंहिंखे अगरि चेंज न कयूं त असीं पाण ई बोर थी वेंदासीं। आवाज़ टीवी जी हमेशह कोशिशि रही आहे ऐं आवाज़ टीवी हमेशह स्क्रीन पंहिंजी चेंज कंदा आया आहिनि। आवाज़ टीवी जा जेके COO आहिनि, CEO आहिनि, मालिकान आहिनि, उन्हनि जी हमेशह कोशिशि रही आहे त असीं आवाम ताईं जेको बि प्रोग्राम, जेका बि न्यूज़ पहुचायूं उहा सुठी, पाइदार, नए तरीक़े जी ऐं जिदत पसंद हुजे। ऐं इन ई हवाले सां मॉर्निंग विथ आवाज़ जो थोरो थीम असीं चेंज करण जो सोचियो आहे। ऐं सुठी डायरेक्टर्स जी बि इन में असांजी पूरी टीम जी जेका महिनत आहे ऐं जेका फैसल साहब जी महिनत आहे उहा तव्हां सभिनी खे नज़र ईंदी जल्द अज़ जल्द। ऐं चेंजिंग, जीअं मूं ॻाल्हि कई चेंजिंग जी, त चेंजिंग ज़रूरी आहे। उहा चाहे असांजे कम में हुजे, असांजी ज़िंदगी में हुजे या असांजे कंहिं ॿियनि शयुनि में हुजे। चेंजिंग जेसिताईं असीं पंहिंजी ज़िंदगी में शामिलु न कंदासीं शायदि ऐं शायदि अॻियां न वधी सघंदासीं। महिनत इंसान जे लाइ ज़रूरी आहे त महिनत कयूं। ईअं न आहे त हिकिड़ी जाइ ते बीठा हुजूं, हिकिड़ो बीठल पाणी बि कॾहिं कॾहिं स्मेल करे वेंदो आहे ऐं उहो ॿोड़ींदो आहे, पर जेको वहंदड़ पाणी आहे उन जो मज़ो ई पंहिंजो आहे। इन जे करे फ्लो सां गॾु हलंदा अचो, हलंदा हलो ऐं हलण ई ज़िंदगी आहे। महिनत इंसान जी ज़रूरी आहे। महिनत जेको करे थो उहो फल बि हासिलु करे थो। असां वटि कैटेगरीज़ ठहियल आहिनि, इन मुआशिरे में कैटेगरीज़ आहिनि महिनत जूं बि। को इंसान महिनत करे थो ऐं जॾहिं कुझु असांखे हासिलु न थींदो आहे त असीं सफ़ा डिसअपॉइंट थी करे सॼो कुझु ब्लेम ख़ुदा ते विझी, क़िस्मत ते विझी वेही रहंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त इहा शइ असांजे नसीब में न हुई। पर कुझु माण्हू इन शइ ते बिलीव न आहिनि कंदा। उहे चवंदा आहिनि त महिनत कंदा रहूं, महिनत कंदा रहूं, कॾहिं त असांखे फल मिलंदो, कॾहिं त असांखे असांजी महिनत जे हवाले सां मंज़िल मिलंदी ऐं असीं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदासीं ऐं उहा असांजी कामयाबी, सफलता ऐं महिनत जो फल हूंदो। थींदो आहे ईअं, छो त ख़ुदा पाण फरमाए थो त तव्हां महिनत कयो, क़िस्मत चेंज करणु मुंहिंजे हथ में आहे ऐं मां कॾहिं बि करे सघां थो। कुझु माण्हू वरी बग़ैर महिनत जे कुझु न कुझु हासिलु करे वठंदा आहिनि, उहो हूंदो आहे हुननि जो लक। ऐं लक हर कंहिं वटि न आहे हूंदो, इहा त सभिनी खे ख़बर आहे। ऐं लक जे पोयां भॼंदे भॼंदे माण्हुनि जूं त ज़िंदगियूं ख़राबु थी वियूं, गुज़री वियूं। ऐं कुझु असां वटि अहिड़ा एलिमेंट बि आहिनि जेके असीं क़िस्मत ते, जीअं असीं स्टार्स खे ॾिसंदा आहियूं, होरोस्कोप्स खे ॾिसंदा आहियूं त असांजो जी स्टार छा पियो चए। कुझु माण्हू उन्हनि ते बिलीव रखंदा आहिनि ऐं कुझु वरी पंहिंजे स्टार्स खे चेंज करण जे लाइ, पंहिंजी क़िस्मत खे चेंज करण जे लाइ कुझु अहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि जीअं असांखे हासिलु थी वञे, उहो लक हासिलु थी वञे, उहा शइ हासिलु थी वञे। असां वटि ग़लति तरीक़ा बि आहिनि। जीअं असांजूं भितियूं भरियूं पियूं आहिनि, ॿाहिरि वेंदा आहियूं त फलाणो थो चए त मूंसां राब्तो कयो, मां तव्हांजी क़िस्मत फ़ौरन सां चेंज कंदुमि। ऐं फलाणो थो चवे त मूंसां राब्तो कयो, मां तव्हांजी पसंदि जी शादी कराए छॾींदुमि, तव्हांजो महबूब तव्हांजे क़दमनि में। अगरि ईअं आहे त पोइ तव्हां लिकल छो आहियो? मां त चवंदी आहियां त तव्हां बि ज़ाहिर थियो, तव्हां बि पंहिंजा आस्थान खोले वेहो। असीं त ॾिसूं त तव्हांजी लाइफ केतिरी चेंज थी आहे इन्हनि गोलनि गंढनि सां। क़िस्मत असीं चेंज नथा करे सघूं। ऐं कुझु क्लिप्स जीअं वायरल थींदा आहिनि, ख़ैर उन्हनि ते त असीं नथा वञूं। क्लिप्स त खोड़ सारा आहिनि जेके चवंदा आहिनि त अचो असीं तव्हांखे हिकिड़ी फूक हणूं था ऐं तव्हांजी क़िस्मत चेंज थी वेंदी। सो इहो अहिड़ो कुझु बि न थींदो आहे। रियल लाइफ में महिनत जी ज़रूरत आहे। हिकु महिनत ऐं हिकिड़ी ॿी उन में अगरि शइ शामिलु थी वञे त वाह जो कमु थी वेंदो आहे। महिनत ऐं पाण ते यकीन। बिल्कुलु हिकिड़ी मिसाल नंढी मां तव्हांखे ज़रूरु ॾींदी हलंदमि ऐं ॿुधाईंदी हलंदमि। सभिनी खे ख़बर आहे त केवल केतिरी महिनत कंदी आहे।
हिकिड़ो दाणो खणी वञण लाइ असीं उनखे ॾिसंदा आहियूं, कॾहिं उनखे गौर सां ॾिसंदा आहियूं ऐं ॾिसण बि खपे त केतिरी महिनत करे थी। छा किविल खे एतिरे खाइण जी ज़रूरत आहे जेको उहो दाणो पाण सां कैरी करे खणी वञे थी ऐं भित ते चढ़ंदी आहे, चढ़ी चढ़ी वरी किरी पवंदी आहे, वरी चढ़ंदी आहे, उहा महिनत न छॾींदी आहे। ख़ैर, महिनत न छॾींदी आहे पर उहो दाणो खणी वञे थी ऐं उन दाणे जो कंदी छा आहे? किविल जी ज़िंदगी केतिरी आहे? छा तव्हांखे ख़बर आहे त कंहिं हिकिड़े इंसान हिकिड़ी नंढड़ी किविल खां पुछो त तूं केतिरो खाईंदी हूंदी पंहिंजी ज़िंदगी में? त उन चयो त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कणिक जा 2 दाणा खाईंदी आहियां पूरी पंहिंजी ज़िंदगी में। त पोइ इंसान उनखे चयो त ठीकु आहे, हाणे ईअं था कयूं, तो वटि मां 2 कणिक जा दाणा बि छॾियां थो ऐं तोखे हिकिड़े जाइ ते बंदि थो कयां ऐं मां तोखे साल खां पोइ अची खोलींदुमि ऐं ॾिसंदुमि त तूं जीअरी आहीं या न। हिकु तुंहिंजो यकीन, हिकु मुंहिंजो यकीन, ऐं हिकिड़ी तुंहिंजी महिनत ज़िंदा रहण जे लाइ, हिकिड़ी मुंहिंजी महिनत त मां तोखे ॾिसां त तूं कीअं ज़िंदा रही आहीं। ख़ैर, वक़्तु गुज़रंदो वियो ऐं हू इंसान हुनखे बंदि करे हलियो वियो ऐं इंसान जी आदत आहे त पंहिंजा कयल वाइदा, पंहिंजे पाण ते थियल यकीन खे बि भुली वेंदो आहे। ॿिए ते यकीन त असीं बाद में कयूं, पर असीं पंहिंजे पाण ते असांखे यकीन न हूंदो आहे त इवन मां हीअ करे सघां बि थो या करे सघां बि थी या न। हू भुली वेंदो आहे ऐं केवल उते बंदि हूंदी आहे। साल गुज़री वेंदो आहे पर 2 साल गुज़री वेंदा आहिनि, उहो इंसानु उते नाहे पहुचंदो ऐं जॾहिं 2 सालनि खां पोइ हुनखे हीअ ॻाल्हि यादि ईंदी आहे त मां कंहिंसां वाइदो कयो हुयो ऐं उन यकीन ते हुनखे छॾियो त मां साल खां पोइ वापसि ईंदुमि। हीअ 2 साल गुज़री विया, केवल त मरी वई हूंदी। हू जॾहिं वेंदो आहे वापसि ऐं हैरान थींदो आहे जॾहिं उहो खोलींदो आहे उहो दरवाज़ो, ॾिसंदो आहे त केवल उते आहे, ज़िंदा आहे। ऐं उनखां जॾहिं पुछंदो आहे त तूं चयो त मां साल में 2 दाणा खाईंदी आहियां, असांजी ज़िंदगी पोइ ख़तमु थी वेंदी आहे या वरी असीं मरी वेंदासीं, हिते 2 साल गुज़री विया ऐं तूं अञा ताईं जीअरी आहीं, राज़ छा आहे? त उहो केवल चवंदी आहे, पहिरीं ॻाल्हि त मां महिनत कई पंहिंजे लाइ, मां महिनत इन लाइ कई जो मूंखे ज़िंदा रहणो आहे ऐं मां यकीन कयो पंहिंजे पाण ते, मां इंसान ते यकीन न कयो, छो त इंसानु वाइदो कंदो आहे, यकीन ॾियारींदो आहे पर उहो सभु कुझु ख़तमु जल्दी करे छॾींदो आहे। हिकु दाणे मां 1 साल हलायो ऐं ॿिए दाणे मां 2 साल हलायो। न त असां छो त यकीन न हो इंसानु मोटंदो या न मोटंदो, छो त इंसानु आहे, इन जे करे मां पंहिंजी खुराक घटाए छॾी ऐं उन जे करे ई मां अॼु तव्हां वटि सही सलामत आहियां ऐं हीअ ख़तमु थियण वारो आहे। अगरि हीअ खुराक ख़तमु थी वञे त शायदि मां मरी वञा, पर उनखां पहिरीं तव्हां अची विया आहियो। नाज़रीन, ॻाल्हि वञी अची उते ई बीठी त हिकु त पाण महिनत कयूं ऐं ॿियो महिनत यकीन वारी महिनत, यानी कि पाण ते हिकिड़ो इंसान खे यकीन लाज़मी हुजणु खपे। अगरि इंसान खे पाण ते यकीन न आहे त पोइ जेके बि असांजे साम्हूं पहाड़ था अचनि, जेके मुश्किलूं थियूं अचनि, जेके बि शयूं, जेके फेसिस असांजे साम्हूं अचनि था, असीं कुझु बि क्रॉस न करे सघंदासीं सिर्फ़ु इन जे लाइ त असीं महिनत त कयूं था पर असांखे यकीन न आहे। हिकिड़ो यकीन हुजणु, ख़ुदा ते यकीन ऐं पंहिंजे पाण ते यकीन लाज़मी हुजे ऐं उन सां महिनत खे अगरि असीं एड करे छॾींदासीं त कॾहिं बि किथे बि असीं डिसअपॉइंट न थींदासीं। नाज़रीन, हलंदासीं हाणे पंहिंजे महिमाननि ॾांहुं जेके बहितरीनु अॼु पंहिंजूं ॻाल्हियूं खणी करे, बहितरीनु टॉपिक खणी करे मुंहिंजे साम्हूं आया आहिनि ऐं उन्हनि सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। महिनत ऐं यकीन ते बि उन्हनि सां असीं अॼु ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, छो त अॼु असांजो इहो टॉपिक आहे। वठूं था नंढिड़ो ब्रेक, मॉर्निंग विथ आवाज़ में सबा आबड़ो तव्हां सां थोड़ी देरि खां पोइ ॿीहर मिलंदी। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। नाज़रीन, ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते ऐं असांजा अॼु महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि, PhD होल्डर आहिनि। PhD हिननि कई आहे इन कंप्यूटर साइंस ऐं IT जा माहिर आहिनि, AI जा ख़ासि करे माहिर आहिनि, कंप्यूटर साइंटिस्ट आहिनि, लैंग्वेज इंजीनियर बि आहिनि, गॾो गॾु अकेडमियन आहिनि ऐं राइटर बि आहिनि। खोड़ सारियूं हिननि में ॿियूं बि क्वालिटीज़ आहिनि। डॉक्टर मज़हर अली डेथो साहब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो डॉक्टर साहब? ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी शिकायत हुई त असीं परे अची विया आहियूं। हा, परे अची विया आहियो। अॻु में तव्हां वेझो हूंदा आहियो। अॻु में अञा वधीक मां त चवां थी तव्हांजे वेझो अची विया आहियूं असीं। न, हू जेको तव्हांजो हुयो उहो मूंखे वेझो, घर जे बिल्कुलु वेझो, अॻु में जिते तव्हां हूंदा। पर थोरो सफ़र अगरि इंसानु करे थो त पोइ उन में लर्निंग थिए थी, ॼाण मिले थी, एक्सपीरियंस थिए थो, इन हवाले सां फ़ाइदेमंद आहे। सफ़र में इहे शयूं वाक़ई सिखे थो। अच्छा, हीउ ॾेतो न आहे, ॾूतियो आहे, डॉक्टर मज़हर अली ॾूतियो। डॉक्टर मज़हर अली ॾूतियो साहब असां सां मौजूदु आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। एजुकेशन ते अॼु ॻाल्हियूं कंदासीं। हमेशह डॉक्टर मज़हर सां असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे त AI ते असीं घणो फोकस कंदा आहियूं ऐं जेको तव्हां लैंग्वेज ते कमु कयो आहे, सिंधी लैंग्वेज ते हिननि जो कमु आहे, उन्हनि खे बि थोरो टच ॾींदासीं। पर अॼु थोरो
थीम असीं थोड़ी असीं पंहिंजे प्रोग्राम जी चेंज कयूं पिया। डॉक्टर मज़हर अली लुथियो साहब जन खां असीं सभ खां पहिरीं मां इहो पुछणु चाहींदमि त तव्हांजी ज़िंदगी में हिन वक़्तु छा पियो थिए, कहिड़ी चेंजिंग आई आहे तव्हांजी ज़िंदगी में ऐं छो आई आहे? जेके ज़िंदगी आहे डायनामिक आहे जी, त ज़िंदगी उहा इन लाइ उन में चेंजिस ईंदियूं आहिनि। जंहिं ॾींहुं चेंजिस अचणु तब्दीलियूं अचणु बंदि थियूं उन ॾींहुं ज़िंदगी जो ख़ात्मो आहे, एंड आहे। त चेंजिस त ईंदियूं रहनि थियूं। उहो तव्हांजे जॉब जे हवाले सां जिथे बि तव्हां कमु कयो था उते अचनि थियूं, लाइफ में, घर में, दोस्तनि में, एजुकेशन में, ॼाण में, तालीम में, त इहे तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं। हिन वक़्तु अॻे दफ़े जॾहिं पाण आयासीं त आउं चेयरमैन होम डिपार्टमेंट ऑफ IT ऐं CSU। हिन वक़्तु आउं अलहमदिल्ला डीन थी वियो आहियां, डीन ऑफ फैकल्टी ऑफ कंप्यूटर साइंसिस एंड IT। त हिकु इहा ज़िम्मेवारी वधी। त जॾहिं असां प्रमोट थींदा आहियूं नेक्स्ट स्टेज ते त उहे डबल ते ज़िम्मेवारियूं अची वेंदियूं आहिनि। अॻु में उहो जेको डोमेन आहे उहो वधी वेंदो आहे। रिसर्च जे हवाले सां अॼुकल्ह मूं कुझु ॿिया नवां टॉपिक खयां आहिनि त सिंधी ॿोली खे असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे सिस्टम्स में जेके ॿियूं कुझु गैप आहिनि उन्हनि में असां कीअं अॻिते आणूं ताकी जेके असां जनरेटिव AI जा मॉडल्स आहिनि उहे सिंधी ॿोली जे हर रुख खे सम्झनि। जीअं फॉर एग्ज़ाम्पल ChatGPT आहे, जेमिना आहे ऐं ॿिया इलाही मॉडल्स आहिनि। त उहे जेके सिंधी ॿोली में कुझु शयूं रहियल आहिनि जंहिंखे हू न पिया सम्झनि त अॼुकल्ह आउं उन्हनि ते कमु पियो कयां, कोई रिसर्च हले पियो, रिव्यूअर आहियां इंटरनेशनल जर्नल्स जो, PhD थीसिस जो हिननि जो, उहो बेकम आहे। उन में बि इहो आहे त रोज़ु नवां टॉपिक अचनि था त पंहिंजी बि सिख्या थिए थी ऐं उन ते जेको पाण रिव्यू था कयूं त उन्हनि इदारनि खे बि थोरो घणो फ़ाइदो पए पियो। त इन हवाले सां इलाही तब्दीलियूं आहिनि। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त इंसान खे या ज़िंदगी जी जेके अलामत आहे उहा हिकु त सोच आहे। जॾहिं असीं सोचींदा आहियूं इन जो मतिलबु आहे त असीं ज़िंदा आहियूं, ऐं जंहिं ॾींहुं सोच ख़तमु थी वई असां मरी वेंदा आहियूं। सोचींदा जॾहिं बि आहियूं त सोच हिकु तहरुक पैदा कंदी आहे ऐं उहा तहरुक असां में तब्दीलियूं पैदा कंदी आहे। त इहा समाज ते बि लागू थिए पई, असांजी ज़ाती ज़िंदगी ते बि, घर ते बि, फैमिलीज़ ते, फ्रेंड्स ते, या जिथे असीं जॉब कयूं था त इन्हनि जो असरु पए पियो। पर असल में इहा शइ सोच मां ई पैदा थिए पई। जॾहिं असीं सोचूं था त इहे सभु अमल पोइ थियनि था। बहितरीन ईअं ज़िंदगी गुज़रे पई, बहितरीन आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ो नओं उहिदो मिलियो आहे ऐं ज़िम्मेवारी बि खोड़ सारी आहे। इहा तव्हां खां ज़िम्मेवारी ज़रूरु पुछंदमि त कीअं आहे। अच्छा, अॼु टॉपिक मूं रखियो हुयो, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि हुई जेका असीं शेयर कईसीं, मां शेयर कई पंहिंजे नाज़रीन सां, महिनत जे हवाले सां। महिनत खे अगरि असीं प्लस था कयूं यकीन, जेको पंहिंजे पाण ते यकीन हुअणु खपे त जेकी मां महिनत कयां थी या कयां थो उहा सफलता मूंखे ज़रूरु मिलंदी, पर यकीन आहे मूंखे पंहिंजे पाण ते त हा मां करे वेंदुमि। इहो छा अॼुकल्ह ॾिसो पिया नौजवाननि में, पंहिंजे पाण में, सभिनी में? हा, ही हक़ीक़त में ॾाढो तव्हां सुठो क्वेश्चन कयो। सभु कुझु यकीन ते ई आहे त तव्हां पंहिंजो पाण ते बिलीव केतिरो था कयो, पंहिंजो पाण ते ट्रस्ट केतिरो था कयो। जेकॾहिं असीं पंहिंजो पाण ते ट्रस्ट कंदासीं, बिलीव कंदासीं त पोइ ॿिया माण्हू बि असां ते ट्रस्ट कंदा। न त असीं पाण ई पाण ते बिलीव न कंदासीं त ॿियो त डेफिनेटली न कंदो। अॼुकल्ह जेको तव्हां चओ त अॼुकल्ह इहा शइ आहे, नौजवान महिनत कनि बि था, कुझु नौजवान कुझु घटि बि कनि था, महिनत कनि था, पर मूं ॾिठो आहे त नौजवाननि में पाण ते ट्रस्ट थियणु डेवलप थियो आहे। हू चवनि था येस असां ही कमु करे सघूं था, असां ही कमु कंदासीं। तव्हां का बि अहिड़ी टॉपिक रखो, को बि अहिड़ो प्रोजेक्ट अनाउंस कयो, तव्हांखे तमामु घणियूं दरख़्वास्तूं अची वेंदियूं, एप्लीकेशन्स अची वेंदियूं, जेके ज़ाहिर कनि थियूं त नौजवान हाणे पाण खे कुझु सम्झनि था, हू पाण ते ट्रस्ट कनि था, बिलीव कनि था त असां ही करे सघूं था। हाणे इहो आहे माहौल। असां इन्हनि नौजवाननि खे माहौल कहिड़ो था ॾियूं? पहिरियों माहौल आहे घर में वालिदैन पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं इहो ट्रस्ट ॾियारनि था त बाबा डोंट वरी, तूं इलाही एलिजिबल आहे, इलाही शयुनि लाइ तो में इलाही गट्स आहिनि ऐं तूं सभु कुझु करे सघे थो। भले उहो ॿारु डल हुजे, निभागो हुजे, उनखे कुझु न ईंदो हुजे, पर इहा जॾहिं तव्हां हुनखे मोटिवेशन ॾींदव त हुन में उत्साह पैदा थींदो, हू कुझु करण लाइ सोचींदो। पर ऐं हिकिड़ो माण्हू आहे जेको इंटेलिजेंट आहे, सभु कुझु आहे, असां वटि अॼुकल्ह इहो नेगेटिव आस्पेक्ट जेको आहे इन पर्सपेक्टिव ते इलाही नुक़सानु थिए पियो। ॿारनि खे सदाईं पीउ मां इहो चवंदा हुआ, चंडो आहे सॼो ॾींहुं वेठो आहे, कुझु नथो करे, तोखे अचे छा थो, कुझु न कंदे, कुझु कर, ईअं कर। त
त हाणे इहा डीमोटिवेशन आहे, सही, ॿार उन मां डीमोटिवेट थिए थो। त पहिरीं त असांजी मोटिवेशन हितां शुरू थिए थी त वालिदैन पंहिंजे ॿारनि खे इहो महसूसु कराइनि त तोमें इलाही गट्स आहिनि, इलाही ख़ूबियूं आहिनि, तूं सभु कुझु करे सघें थो। सही, ॿियो जेको ॿार खे इहो लेसन मिले थो उहो मिले थो जिथे ॿार पढ़े थो, उहो स्कूल में हुजे, कॉलेज में हुजे, यूनिवर्सिटी में हुजे। जेको टीचर आहे न, टीचर आउं हमेशह ॿारनि खे चवंदो आहियां त आउं हिते जस्ट टीचर न आहियां, तव्हांखे पढ़ाइणु न आयो आहियां, ऐं मॉडरेटर आहियां ऐं असां हिन टॉपिक्स खे डिस्कस कंदासीं ऐं इन्हनि टॉपिक्स जो इहे जेके शयूं असां डिस्कस कंदासीं सोसाइटी ते, घर ते, समाज ते, दुनिया ते जा कहिड़ा असर पवंदा ऐं हिन में तव्हां छा था करे सघो, पाण इन ते डिस्कस कंदासीं। वन वे एजुकेशन न हूंदी, टीचिंग न हूंदी। ॿार हिकु त उन वक़्तु सोचींदासीं भई ठीकु आहे, अॼु असां बि इन डिस्कशन में शामिलु आहियूं ऐं असांखे रस्तो मिलंदो त असां छा था करे सघूं। पोइ टीचर जी इहा ज़िमेवारी आहे त ॿार में इहो ट्रस्ट डेवलप करे हुनखे चए त डेवलप बिलीव इन योर सेल्फ, त तव्हां सभु कुझु करे सघो था। आउं पंहिंजे टीचर्स खे हमेशह चवंदो आहियां त तव्हां पंहिंजे क्लास जो फॉर्मेट ठाहियो, सिर्फ़ु पढ़ायो न, 5 खां 10 मिंट तव्हां उनखे मोटिवेशनल लेक्चर ॾियो, उनखे ॿुधायो त हिन समाज में जेको सुधारो आणिणो आहे उहो तव्हां आणींदव, हिन समाज में जेके तब्दीलियूं आणींदव उहे तव्हां ई आहियो, तव्हां ई करे सघो था। तरक़ी हिन दुनिया खे कराइण वारा तव्हां ई आहियो ऐं तव्हां ही सभु कमु करे सघो था। तव्हांखे पाण खे रिस्पॉन्सिबल करिणो आहे, सिखणो आहे, ही सॼी ज़िमेवारियूं तव्हां जूं ऐं तव्हां इहो करे सघो था। त ॿार में उहा डेवलपमेंट, उहो यकीन पैदा थींदो। टियों आहे मीडिया, तव्हां माण्हू जी, अॼु जीअं तव्हां चयो त तव्हां डेफिनेटली इलाही असां उहो ॿारनि जी ॻाल्हि न आहे, इवन ओल्ड एज, पोरा, नंढा वॾा, फीमेल, हाणे उहो मीडिया सां कनेक्टेड आहिनि। जॾहिं तव्हां इहो मैसेज था ॾियो, इहो डिस्कस था कयो त उतां उन्हनि खे जेकॾहिं को क्लियू मिले थो त हू पाण में बिलीव पैदा कनि था। त अहिड़ा एग्ज़ाम्पल हुजनि। हाणे कल्ह आउं पढ़ायां पियो IT इंफ्रास्ट्रक्चर पढ़ायां पियो, इंफ्रास्ट्रक्चर ते ॻाल्हियूं निकितियूं त मां हुनखे हिकु एग्ज़ाम्पल ॾिनो त ॾिसो पाकिस्तान जो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, अॻु में हिते उबर हुई, करीम हुई, हाणे येंगो आहे ऐं ॿिया बि आहिनि। तव्हां मूंखे इहो ॿुधायो येंगो जूं पंहिंजूं गाॾियूं केतिरियूं आहिनि? हिकु बि न। येंगो जी पंहिंजी त का बि गाॾी न आहे न, पर गाॾियूं ॿियनि जूं हलाइनि ॿिया, येंगो उन मां केॾो कमाए पियो। हाणे इहो आहे प्लेटफॉर्म। अमेज़ॉन ते अचो, अमेज़ॉन जो हिकु बि दुकानु कोन आहे, मुंहिंजी कुझु बि कोन आहे, अमेज़ॉन जो हिकु दुकान ई कोन आहे, पर ॿियनि जा मार्ट आहिनि, ॿियनि जा दुकान आहिनि, उहे सभु पंहिंजा प्रोडक्ट हुते रखंदा, हू प्लेटफॉर्म पियो ॾिए। अहिड़ी तरह दराज़ आहे ऐं ॿिया इलाही, अली बाबा आहे ऐं ॿिया तमामु घणा प्लेटफॉर्म आहिनि। त मक़सदु इहो मूं हुनखे चयो तव्हां जेकॾहिं पाण में इहो यकीन पैदा करे सघो था ऐं तव्हां बिलीव कयो पाण ते त तव्हां पंहिंजा प्लेटफॉर्म आणे सघो था। तव्हां 5 दोस्त गॾिजो, तव्हां इहो प्लेटफॉर्म पाण ई ठाहियो, मुंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो ऐं तव्हां 2-3 गाॾियूं कंहिं दोस्तनि खे चयो, कंहिंखे बि चयो, उहे हिते रजिस्टर थियनि। फेसबुक ते इनखे तव्हां एडवर्टाइज़ कयो, यूट्यूब ते कयो, थोरी जी एडवर्टाइज़मेंट कयो, उहे 5 गाॾियूं शुरू थी वेंदियूं, कंहिं अहिड़े इलाइक़े में हलायो, उनखां उहे 10 थींदियूं, 20 थींदियूं, 100 थींदियूं, 1000 थींदियूं ऐं तव्हांजो पंहिंजो प्लेटफॉर्म थी वेंदो, जेको असांजो पंहिंजो लोकल प्लेटफॉर्म हूंदो, इंडिजीनियस प्लेटफॉर्म हूंदो, ॿाहिरों न हूंदो। ही जेके बि प्लेटफॉर्म आहिनि ॿाहिरां आया आहिनि। हाणे करीम ॾिसो, जॾहिं प्लेटफॉर्म ठहियो पोइ नंढो प्लेटफॉर्म वॾो थियो, जॾहिं हाणे उहो सेल थियो त बिलियंस ट्रिलियंस में दुबई में सेल थियो। त नौजवाननि जे लाइ मुंहिंजो इहो ई आहे त तव्हां पाण ते यकीन पैदा कयो, पाण ते यकीन करियो, सभिनी लाइ रुगो नौजवाननि लाइ सभिनी महिनत कयो। ऐं वरी जेके IT सां आहिनि रिलेटेड, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां रिलेटेड आहिनि, हू अहिड़े क़िस्म जा प्लेटफॉर्म ठाहिनि। मां हमेशह ॿारनि खे पहिरियां इहो पुछंदो आहियां त तव्हां जॾहिं डिग्री वठंदा, नौकिरी केतिरा ॿार कंदा? रियली ॿुधायो, मुंहिंजे क्लास में जेकॾहिं 40 ॿार आहिनि, 5 ॿार ई को हथ मथे कंदा नौकिरी लाइ। उन्हनि खे असीं एॾी मोटिवेशन ॾिनी आहे, तव्हांखे ऑन्टरप्रेन्योर थियणो आहे, नौकिरी थींदव तव्हां ग़ुलाम थींदव, तव्हां वठण वारा थींदव। त मां हमेशह हुनखे चवंदो आहियां त हथ असां 2 तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं, हिकु वठण लाइ, ॿियो ॾियण लाइ। त तव्हां ॾियण वारा थियो। ॾियण वारा तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजा प्लेटफॉर्म ठाहींदव, पंहिंजूं कंपनियूं ठाहींदव, पंहिंजा इदारा ठाहींदव, ॿियनि माण्हुनि खे तव्हां नौकिरी ॾियो। त हिन चैनल जे तव्हांजे कहिड़ा बि, ऐं इहो ई नौजवान खे चवंदुमि त तव्हांखे जेकॾहिं स्किल आहिनि त को बि तव्हां प्लेटफॉर्म सोचो, पोइ तहरुक पैदा कयो, जेको मां तव्हांखे शुरू में चयो, ऐं तब्दीली आणियो ऐं तव्हां बिज़नेस कयो। नौकिरी में
असां पहिरीं तारीख़ जो वेट कंदा आहियूं, आउं हुजां तव्हां हुजो जेके बि वेठा आहिनि, पहिरीं तारीख़ जो असीं वेट कंदा आहियूं ऐं उहा पघार जीअं ख़तमु थी वेंदी आहे ऐं असां इलाही उहो जेको असांजा प्लान हूंदा आहिनि वरी साइड ते थी वेंदा आहिनि, वरी पहिरीं तारीख़ जो वेट कंदा आहियूं। पर जॾहिं तव्हां पंहिंजो बिज़नेस था कयो, पंहिंजी कंपनी था लॉन्च कयो, तव्हां ॾे डेली इनकम थी अचे, तव्हांखे फर्स्ट वेट न आहे करिणो। फर्स्ट वेट न आहे करिणो, बिल्कुलु। डॉक्टर मज़हर अली ॾूधी साहब जन असां सां गॾु मौजूदु हूंदा। नाज़रीन वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वापसि था अचूं ऐं पोइ कुझु ॻाल्हियूं कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु ॿीहर भलीकार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहियो लाइव आवाज़ टीवी ते। डॉक्टर मज़हर अली साहब जन मौजूदु आहिनि, उन्हनि खां खोड़ सारा सवाल करणा आहिनि ऐं एजुकेशन ते जीअं ॻाल्हि हले पई त उनखे ई मज़हर साहब आई थिंक कंटिन्यू कजे त बहितरु रहंदो, छो त अॼु असीं थोरो पंहिंजे प्रोग्राम जो चेंज कयो आहे। स्लोगन त असीं हमेशह AI ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर एजुकेशन में चेंजिंग केतिरी ज़रूरी आहे हिन वक़्तु बि, छो त प्राइवेट इदारा पाण खे चेंज कंदा रहनि था, सिलेबस चेंज कनि था ऐं कॉम्पिटिशन में आहिनि हिक ॿिए जे। अॼुकल्ह ॾिसूं था त घिटियुनि में बि स्कूल्स खुली विया आहिनि, उन्हनि जी वैल्यू, मार्केट वैल्यू ऐं एजुकेशन वैल्यू छा आहे उन्हनि जी? हाँ ॾिसो, एजुकेशन हर दौर में उनजो पंहिंजो तरीक़ो रहियो आहे। जॾहिं टेक्नोलॉजी न हुई त उन वक़्तु जेको एजुकेशन जो मॉडल हो, मीन्स असीं जेकॾहिं 2000 खां अॻु जो वारो मॉडल ॾिसूं त उहो डेफिनेटली बहितरीनु मॉडल हो उन दौर जे हिसाब सां। ऐं उन दौर में जेके ॿार पैदा थिया, जेके टीचर पढ़ाईंदा, उहो ॾाढे सुठे तरीक़े सां पढ़ाईंदा। वरी 2000 खां पोइ टेक्नोलॉजी हिकु बूस्ट वरितो। तव्हां ॾिसो लिंक्डइन, यूट्यूब, व्हाट्सएप, ट्विटर, इहे जेके बि हुयूं टेक्नोलॉजीज़, इहे 2000 खां वठी 2002, 4, 5 ताईं इहे अची वियूं। त इहे नवां प्लेटफॉर्म अची विया। इन्हनि प्लेटफॉर्म जो असरु इहो पियो जो असांजो एजुकेशन जा मॉडल बि चेंज थिया। 2010 खां पोइ वरी AI बूस्ट करणु शुरू कयो। AI बूस्ट कयो त एजुकेशन वरी असांजो स्टाइल, टीचिंग जो स्टाइल, क्लासिस जो स्टाइल, लर्निंग स्टाइल चेंज थियो। 2020 खां पोइ जनरेटिव AI अची वई। हिकु त कोविड हुयो, कोविड में जनरेटिव AI अची वई मथे, लार्ज लैंग्वेज मॉडल ठहणु लॻा ऐं 2022 में तव्हां ॾिठो ChatGPT जॾहिं अची वियो त उन वरी पंहिंजा असर छॾिया ऐं वरी एजुकेशन सिस्टम में तब्दीलियूं आयूं। ऐं हाणे ॾिसो 2024 में वरी उन में अञा बूस्टअप आयो, 25 में वधीक, 26 में त वरी हाणे त असां एजेनेटिक ऐं ॿियनि फील्ड में अची वियूं। त एजुकेशन सिस्टम चेंज थींदा था रहनि। प्रॉब्लम हिते छा आहे, भले उहो पब्लिक सेक्टर हुजे या प्राइवेट सेक्टर हुजे, पाण में तब्दीलियूं नथा आणनि। सही। प्राइवेट सेक्टर सवाइ आङुरियुनि ते गिरणु जेतिरा स्कूल, उहे जेकॾहिं कंहिं प्रॉपर फॉर्मेट में अची विया आहिनि, पर उन्हनि बि पाण खे असां जेको चऊं त हिन दौर जे हिसाब सां तब्दील अञा न कयो आहे। पब्लिक सेक्टर त अञा उहो जेको मां तव्हांखे ॿुधायो 1990 ऐं 2000 खां अॻु वारो मॉडल आहे, उन ते ई हले पियो ऐं उनखां उनजी शिकिल बदतर थी वई आहे। अॻु में पोइ बि कुझु बहितर हुई, सिंसियरिटी हुई ऐं हिकु सुपरवाइज़िंग सिस्टम हुयो नंढी तालुके लेवल ते, डिस्ट्रिक्ट लेवल ते। हाणे उहे उन्हनि चेंज कया आहिनि त ॾींहों ॾींहुं एजुकेशन सिस्टम में उहा जेका नवान आहे अचणु बदिरां उते जो उते रुकी वेठी आहे। त न प्राइवेट में का तब्दीली आई आहे ख़ासि, न प्राइवेट में बसि थोरो इहो आहे जो उन्हनि लैंग्वेज फोकस्ड आहिनि ऐं डिसिप्लिन फोकस्ड आहिनि, त उहो ठीकु आहे। पब्लिक में बिल्कुलु न आई आहे। छा करणु खपे, क्वेश्चन इहो आहे, छा करणु घुरिजे? हाणे असां जेकॾहिं अॻु में प्राइवेट खे ॾिसूं त पोइ असां ॾिसंदासीं त पब्लिक में आहे। ऐं प्राइवेट में ॾिसो, प्राइवेट स्कूल जो जेको मोटिव आहे उहो आहे टू अर्न प्रॉफिट। सही। मुंहिंजो मोटिव इहो आहे, सर्विस न आहे। जॾहिं त हिननि खे जॾहिं परमिशन मिले थी, NOC मिले थी, त उहो इन लाइ मिले थी त तव्हां सर्व कयो। अच्छा, केतिरा अहिड़ा मशीनरी स्कूल्स आहिनि, वॾा स्कूल आहिनि जिन खे प्लॉट बि गवर्नमेंट ॾिना आहिनि, वॾा वॾा प्लॉट, किरोड़नि जा, अरबनि जा, पर उहे बि ॾिसो त उहो जेको उनजो मिशन इहो ई आहे त हाणे पैसो कीअं कमाइजे। हिकु त उते ग़रीब माण्हू पढ़ी ॿार नथो पढ़ाए सघे, मिडिल क्लास बि नथो पढ़ाए सघे, छाकाणि हुनजूं फीस एतिरियूं मथे न, रुॻो फीस न आहिनि न, हुनजो ड्रेस कोड, हुनजो स्टैंडर्ड, उतां जा डेली जा ख़र्च। त उहो जेको तबिको आहे लोअर क्लास या मिडिल क्लास, उनखे पुश बैक कयो थो वञे इन प्राइवेट स्कूल जे करे। जेको हिन सिस्टम जो मूंखे मोटिव लॻंदो आहे त हेठें तबिके खे पढ़ाइणो ई न आहे, सुठी तालीम ॾियणी ई न आहे, मथे तबिके खे ॾियणो आहे। हिकु त इहो हिन जो जेको इन फीस हाई करण लाइ सभु कुझु आहे। नंबर 2, टेक्नोलॉजी केतिरी था यूज़ कनि। सिर्फ़ु वेबसाइट टेक्नोलॉजी न आहे, सिर्फ़ु तव्हां पोर्टल ठाहियो
जी। ॿार जी उते अटेंडेंस टाइम टेबल तव्हां शो कई, टेक्नोलॉजी न आहे, उन ते तव्हां हिकु क्लास रिकॉर्ड करे रखियो, इहा का एडवांसमेंट न आहे। प्राइवेट स्कूल हिकु त इन्हनि टिनि शयुनि खां मेजॉरिटी में परे आहिनि, पर जेकॾहिं कुझु स्कूल आहिनि असीं चऊं त भई 2%, 3%, त उहे बि इन लेवल ते था कमु कनि। ॿियो फिज़िकली उहो उन्हनि खे थोरी इन्वायरमेंट था ॾियारनि एक्सरसाइज़ जे हवाले सां, ऐं ॿिया जेके मॉडर्न ट्रेडिशन्स आहिनि, पर उनखे कॉर्पोरेट न पिया कनि, उनखे ट्राई था कनि उनजे पंहिंजे कल्चर खां सही। थोरो परे था कनि। जेके हाणे उहो बच्चो न पंहिंजे कल्चर में थो रहे, न कॉर्पोरेट कल्चर में थो अचे, विच में हू फिट पंहिंजो नथो थियो थिए आहे, मतिलबु हिकु इहो जी। लैंग्वेज फोकस्ड आहिनि ऐं थोरो घणो उते तालीम जो स्टैंडर्ड They all focused on just English language. इंग्लिश Why? लैंग्वेज Is it necessary for us? Is it necessary for उहे our तव्हांखे ॿुधायां थो, society? दुनिया जा जेके बि तरक़ी याफ़्ता Yes. मुल्क आहिनि उहे पंहिंजी ॿोली ते आहिनि, जी। ऐं दुनिया में इंग्लिश में घटि पढ़ायो वेंदो आहे। असां रहे छो कॉम्प्लेक्स में बहरहाल। हाणे ॾिसो तव्हां जर्मन ॾिसो, डेवलप्ड कंट्रीज़ आहे, जी। जर्मनी में, जी। मलेशिया ॾिसो, ऐं न्यूज़ीलैंड ॾिसो, ॿिया इलाही कंट्रीज़ आहिनि, ऑस्ट्रेलिया ॾिसो, जेके ॿियनि सवाइ कुझु मुल्कनि जे जेके इंग्लिश में पढ़ाइनि था, चाइना ॾिसो, असां उहे सभु पंहिंजनि ॿोलियुनि में पढ़ाइनि था, ऐं उन्हनि खे सिर्फ़ु पढ़ाइनि नथा, ॻाल्हाइनि बि पंहिंजे ॿोलियुनि में था, जी। लिखनि बि पंहिंजे ॿोलियुनि में था। मां मुंहिंजी वाइफ छाकाणि त मलेशिया में PhD बि करे त मुंहिंजो अचु वञु रहंदो आहे, त उते जेके हुननि जा साइन बोर्ड आहिनि उहे बि उनजी पंहिंजी ॿोली में। त मां उते मुंहिंजी मीटिंग हुई डीन सां, त हुन चयो साईं ॾिसो त असां त कंहिंखे बि नथा चऊं त हिते अचो, असां जेके माण्हू हिते अचनि था उन्हनि जे करे पंहिंजे कल्चर ऐं ॿोली खे छो तब्दील कयूं, ऐं असां माण्हू छा आहियूं ॿियनि जे अचण जे करे पंहिंजे कल्चर पंहिंजे ॿोली खे तब्दील कंदा आहियूं। बहरहाल मौज़ू खे वरी उते ई आणियूं था। त प्राइवेट जो इहो आहे त हू जेका एजुकेशन ॾियनि था पाकिस्तान में, त इन में 3 साल में मोस्टली जेके वॾा स्कूल आहिनि हुन चवनि ॿार जी एज 3 साल हुजे त एडमिशन असीं ॾींदासीं, न कोन ॾींदासीं। 3 साल ॿार आहे छा, हुनजी त अञा सोचूं ई डेवलप न थियूं, उनखे उहो इंग्लिश, उर्दू, साइंस 4-5 कोर्सिस कराइनि था, लोअर नर्सरी, वरी अपर नर्सरी, वरी पोइ जेको आहे फस्ट क्लास में आणनि था, त उनखे एथिक्स कोन्हे। मतलब असां वटि एजुकेशन जेकी आहे सिर्फ़ु वन वे आहे, त उनखे पढ़ाइणो आहे, तरबियत न आहे, तालीम आहे, त उनजा एथिक्स, उनखे रिस्पॉन्सिबल सिटीज़न, ॿियूं शयूं कीअं सेखारजनि नो। हाणे जॾहिं प्राइवेट जेके फुली रिसोर्स्ड आहिनि उन्हनि जी इहा हालत आहे, त गवर्नमेंट स्कूल हाणे छा हूंदा, गवर्नमेंट स्कूल में त कोई इंफ्रास्ट्रक्चर ई कोन आहे, पाण ई चवनि था त भई असां वटि स्कूल ई कोन जो असां एतिरनि ॿारनि खे पढ़ाए सघूं, मीन्स इंफ्रास्ट्रक्चर ई न आहे। इहो त हाणे मतिलबु अजीब क्वेश्चन आहे। तव्हांजी ज़िमेवारी आहे त तव्हां जेके बुनियादी हक़ आहिनि असांजा उहे ॾियो, त उते को पहिरीं ॻाल्हि त बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर ई न आहे। हाणे टेक्नोलॉजी ते त पोइ ॻाल्हाईंदुमि, त असां कीअं ॻाल्हाईंदा, जस्ट पुराणी इहो शयूं ॿुधायूं। टीचर्स ॾाढा मतिलबु ठीकु आहे, आउं बि हिनखे कंहिं लेवल ते एप्रिशिएट कयां थो त तव्हां मेरिट ते खयां आहिनि, छा हुनखे तव्हां ट्रेनिंग्स करायूं, छा हुननि खे मॉडर्न टेक्नोलॉजीस तव्हां सेखारियूं आहिनि, स्किल्स सेखारिया आहिनि। हू ॿारु जेको ग्रेजुएट करे आयो उहो ई वञी पढ़ाए थो, सिर्फ़ु टीचिंग लाइसेंस ते कमु नथो हले न, मीन्स मेथोडोलॉजी आई न, वट ही और शी विल डिलीवर देयर। डेफिनेटली हाणे उहो जॾहिं मॉडर्न टेक्नोलॉजी सां साधारियल हूंदो, सिर्फ़ु मोबाइल त टेक्नोलॉजी न आहे न, त तव्हां फेसबुक हलायो, टिकटॉक हलायो, तव्हां चओ था भई आउं त टेक्नोलॉजिस्ट आहियां, इन शॉर्ट में कोई वीडियो ठाहियो आहे, ॿिए कंहिं में वीडियो ठाहियो, इहा त टेक्नोलॉजी न आहे। हाणे उहे नौजवान जॾहिं आया शुरू में पढ़ाइण विया, हाणे उहो बि आहिस्ते आहिस्ते ज़ंगबा था वञनि। अटेंडेंस केतिरी आहे, अटेंडेंस मॉनिटरिंग सिस्टम आहे असां वटि, क्लास थियनि था उनजो मॉनिटरिंग सिस्टम आहे, अहिड़ी त पढ़ाइनि छा था उनजो मॉनिटरिंग सिस्टम आहे। इन में त ख़ुशि न थियणु घुरिजे न, त भई असां मेरिट ते खयां आहिनि, इन में त न हुजे न, मॉनिटरिंग सिस्टम जी ॻाल्हि आहे न, इदारा बि आहिनि। हाणे मॉनिटरिंग कीअं कजे, जेके ऑफिसर्स आहिनि उहे मॉनिटर कनि था। ऐं लास्ट मंथ मुंहिंजो को कमु हुयो, ऐं डायरेक्टर कॉलेजिस खां उहो कमु शुरू कयो, चीफ सेक्रेटरीट ताईं। आई वॉज शॉक्ड, हिन दौर में बि असां अञा मैन्युअल, मां उन्हनि माण्हुनि जी गिला नथो कयां, हुनजो ॾोह ई न आहे न, मैन्युअल। हिकु एप्लीकेशन लाइ तव्हां खणी वञो, मुंहिंजो ज़ाती कमु न हो, मुंहिंजे रिलेटिव जो कमु हो,
एॾो रुलणो पए थो त हिकु सिस्टम ई न आहे। हाणे जॾहिं मैनेजमेंट लेवल ते तव्हां वेठा आहियो, तव्हां वटि सिस्टम न आहे, तव्हां स्कूलनि खे छा सिस्टम मॉनिटर कंदव? त मॉनिटरिंग न आहे, असेसमेंट न आहे, त ॿारु पढ़े छा थो, ॿारु क्लास में केतिरो फोकस करे थो। अच्छा, तव्हां वटि 20 ॿार क्लास में आहिनि, हूअं त 100 ॿार वेठा आहिनि, पर मां नंढो बि एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां। 20 या 40 ॿार आहिनि, उन मां 15 ॿार पढ़नि था टॉप लेवल ते, 5 ॿार मीडियम लेवल ते, 10 ॿार ॿिया आहिनि जंहिंजो फोकस आहे, उनखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। टीचर आयो, क्लास पढ़ाई हिकु जहिड़ो, उन्हनि ॿारनि जी त लर्निंग न थी न, उनजो बेस ई नथो ठहे, लर्निंग न थी, उहो यूनिवर्सिटी ताईं ईअं ई डल हूंदा। मेथडोलॉजी इन्हनि वटि आहे त इन्हनि 10 ॿारनि खे असीं कीअं अॻिते आणियूं, मीन्स पर्सनलाइज़्ड लर्निंग असां चवंदा आहियूं। AI जा ई इहे सिस्टम्स आहिनि, टेक्नोलॉजी आहे। पर्सनलाइज़्ड लर्निंग ते कोई डिस्कस नथो करे, का ट्रेनिंग न आहे, त इहा टीचर जी ज़िम्मेवारी आहे त जेकॾहिं रिज़ल्ट जॾहिं ॾिसे थो, असेसमेंट करे थो, त हिननि ॿारनि जो घटि आहे, त हाणे उन्हनि खे उहो अपग्रेड कीअं करे, उहो ॾिसे त हिन में गेप किथे आहिनि जिन खे आउं फिल कयां त ॿारु हिन लेवल ते अची वञे। त इहो न प्राइवेट में आहे न पब्लिक में आहे। इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट में थोरो घणो आहे, हिन में इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, टेक्नोलॉजी कोन्हे, मॉनिटरिंग जो को हिन वटि सिस्टम ई कोन्हे। रियली थो ॿुधायां, को मसइलो कोन्हे। एप्लीकेशन्स ठाहिनि सेंसर बेस्ड, उहे हुजनि, IoT उनमें हुजे, हर बिजली न आहे न, सोलर सिस्टम त आहिनि, हर स्कूल में हुजनि, उहो उते फिक्स करे छॾनि। हिननि जूं टीमूं ऑफिसनि में वेही मॉनिटर कनि त टीचर पढ़ाए छा थो। जेकॾहिं हुनजो 2 कलाक जो या कलाक जो क्लास आहे, त हुन कलाक मां केतिरो टाइम स्टूडेंट्स खे ॾिनो, ऐं छा जस्ट कचहरियूं कयईं, वन वे पढ़ायईं, या डिस्कशन जे मोड में आंदईं। नंबर 2, टीचिंग में बि अॼुकल्ह इहो न आहे त तव्हां वाइट बोर्ड ते पढ़ायो या सिर्फ़ु प्रेज़ेंटेशन ॾियो। अॼुकल्ह त गेमिफिकेशन आहे। तव्हां ॿारनि खे अहिड़ा सिस्टम ठाहिजो, गेम्स में ॿारु वधीक इंट्रस्ट थो वठे, टास्क ज़रिए, गेम ज़रिए उहे तव्हां करायो। एक्टिविटी बेस्ड लर्निंग आहे हीउ दौरु, एक्टिविटी बेस्ड लर्निंग ते करायो। वरी उन सां गॾु तव्हांजी पर्सनलाइज़्ड लर्निंग जो एप्लीकेशन्स हुजनि, उहे तव्हां ॾियो। हिकु हिकु ॿार खे असेस कयो, ग्रुप ठाहियो, इंटेलिजेंट ॿार, वरी ॿिया डल ॿार, घटि मीडियम ॿार, उन्हनि खे तव्हां कीअं पढ़ायो था। त डिजिटाइज़ेशन जी ॻाल्हियूं असां वटि जाम आहिनि, पर डिजिटल सिस्टम हिन वटि आहिनि ई कोन। ऐं जेके अथनि बि ख़बर न आहे, मां त ॾिसंदो आहियां, मूंखे त खिल ईंदी आहे त अहिड़ा सिस्टम त कुझु न आहे। भई तव्हां कंसल्टेंसी वठो न। ॿियो असां वटि हिकिड़ो गेप आहे, जंहिंजे करे एजुकेशन सिस्टम गेप, उहो मां डॉक्टर मज़हर अली साहब जन खे रोकींदमि त गेप असां वटि छा आहे जेको एजुकेशन सिस्टम खे सही न पियो थियणु ॾे। वठंदासीं नाज़रीन नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचूं। भलीकार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते। डॉक्टर मज़हर अली साहब जिन सां ॻाल्हि हले पई एजुकेशन सिस्टम जे हवाले सां, त कुझु गेप आहिनि जेके फिल कया वञनि त आई थिंक एजुकेशन सिस्टम असांजो सही थी वेंदो, ख़ासि करे सिंध जी जीअं असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं। छा उहो गेप टीचर्स खे वठी आहे जंहिंजे लाइ वायवेला थी रही आहे, रड़ियूं पइजी वियूं आहिनि त टीचर्स भर्ती कया वञनि, टीचर्स खे मौक़ो ॾिनो वञे, नौजवाननि खे मौक़ो ॾिनो वञे? छा हिन सां एजुकेशन सिस्टम जो जेको गेप आहे सही थी सघे थो, फिल थी सघे थो? ॾिसो, नो डाउट जेका असांजी आबादी जेका वधे पई, त उनखे टीचर त घुरिजनि, ऐं हिकु स्टैंडर्ड हूंदो आहे। क्लास में जेकॾहिं स्टैंडर्ड क्लास आहे, जेको असां वटि पॉसिबल न आहे 20 ॿार हुजनि, पॉसिबल ई न आहे असां वटि, न एॾा रिसोर्सिस कोन आहिनि। 40 ॿार, 50 ॿार, ऐं 40-50 ॿार हिकु टीचर पढ़ाए न सघे, पोइ उहो बि मेंटली टायर्ड थी थो वञे। त नो डाउट इन जी त ज़रूरत आहे त टीचर हुजनि, पर उनजी जेका भर्ती आहे, जेका अपॉइंटमेंट आहे, जेको इंडक्शन आहे, उनजो प्रोसेस ॾाढो पैटर्न हुजे ऐं मेरिटोरियस हुजे। हाणे जीअं हाणे थियूं इहे मेरिट ते टीचर अची विया, ॾाढो सुठो आहे, ईअं हुजे। पर जॾहिं असां उनजी अपॉइंटमेंट कयूं था, त रिक्वायरमेंट खे असांखे थोरो फर्निश करणु घुरिजे। त टीचर ठीकु आहे, हुन वटि टीचिंग लाइसेंस हुजे, हुनखे तरीक़े जी ख़बर हुजे त टीचिंग कीअं थींदी आहे, हुन वटि हुनजी तालीम छा आहे, हू जेका ॿोली ॻाल्हाए थो उहा क्लियर आहे, साफ़ सुथरी आहे, हुन वटि स्किल्स कहिड़ा आहिनि। सिर्फ़ु पढ़ाइणु न अचे न। हीउ दौरु जीअं आउं तव्हांखे ॿुधायमि त टेक्नोलॉजी जो आहे, डिजिटल दौरु आहे, ऐं ग्लोबल हिकिड़ो हीउ दौरु आहे, त उन में उनखे स्किल्स हुजनि, स्पेशली टेक्नोलॉजी जा, कम्युनिकेशन जा, राइटिंग जा, इहे स्किल्स हुजनि। ऐं टेक्नोलॉजी ज़रूरी आहे ताकी हू ॿार खे उन टेक्नोलॉजी ज़रिए पढ़े। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हाणे बेस्ट वे आहे, तव्हां जेकॾहिं नर्सरी में ॿारनि खे पढ़ायो था,
वन क्लास में पढ़ायो त उनखे जेकॾहिं गेम्स ज़रिए तव्हां पढ़ायो त ॿारु वधीक बहितर सम्झंदो। सही त इन वे में अपॉइंटमेंट ज़रूरी आहे, पर अपॉइंटमेंट उहे कयो जेके स्किल्ड माण्हू हुजनि। ॿियो जेको गैप आहे, हिकु त इहो त नो डाउट आहे, ॿियो इहो आहे कनेक्टिविटी कीअं आहे। सही हाणे इन्हनि खे छा जेको डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहे उनजो मॉनिटरिंग सिस्टम छा आहे, डिवीजनल जेके असांजा ऑफिसर्स आहिनि उन्हनि जो मॉनिटरिंग सिस्टम छा आहे, ऐं छा हेड मास्टर एतिरो स्किल्ड आहे, पावरफुल आहे त उन्हनि टीचर्स खे कंट्रोल करे थो, एडमिनिस्ट्रेशन उनजी कीअं आहे, हू उनजी पंक्चुअलिटी केतिरी आहे, टीचर पंक्चुअल केतिरा आहिनि। त हिन सुठो इहो आहे जीअं मां तव्हांखे शुरू में बि चयो त सोलर सिस्टम ई कनि ऐं बायोमेट्रिक्स ते अचनि। जी बायोमेट्रिक्स उहो इन लाइ न हुजे, बायोमेट्रिक्स ॾिसो न उहा अटेंडेंस रहिया ऐं पोइ उनजा बि वॾा सिलसिला मशहूरु थिया, सभु थिया एनीवे, पर जॾहिं टीचर क्लास में वञे थो त उनजो उते बायोमेट्रिक्स उते मॉनिटरिंग हुजणु खपे, बायोमेट्रिक्स हुजे त टीचर हिन टाइम ते क्लास में वियो, स्टूडेंट्स जा बायोमेट्रिक्स हुजनि त भई कहिड़ा स्टूडेंट्स आया, उन्हनि जी तरबियत हुजे त इन वारे सां हिकु त इहा मॉनिटरिंग हुजे। ॾिसो इहो त तव्हां मोबाइल ते ॾिसो न, जी मिनिस्टर बि ॾिसे, सेक्रेटरी बि ॾिसे, पेरेंट्स बि उन ऐप में हुजनि, सभु ॾिसनि त मुंहिंजो ॿारु स्कूल वियो, घरां त वियो किथे, टीचर उते वियो। प्लस अॼुकल्ह CCTV जा तव्हां हर क्लास में CCTV लॻाए छॾियो, उन मां तव्हांजी मॉनिटरिंग थींदी त टीचर पढ़ाए छा थो, हुन जेको मेथड आहे उहो प्रॉपर आहे न आहे, ॿार इंट्रस्ट वठंदा नथा वठनि। त जेको डिजिटल सिस्टम आहे, हीअ चवंदा असां पंहिंजे एजुकेशन सिस्टम खे डिजिटल कयो आहे, ॾाढो सुठो एप्रिशिएट कयूं था, पर उन जी इम्प्लीकेशन केतिरी आहे, सही उन जी सिग्निफिकेंस केतिरी आहे, उनजो यूज़ेज केतिरो आहे, यूटिलाइज़ेशन केतिरी आहे, छा टीचर तव्हांजा उन डिजिटल सिस्टम खे अडॉप्ट कनि था, जिन लाइ तव्हां कयो आहे उन्हनि खे उहे सिस्टम्स अचनि था, सही माण्हू उहे केतिरा उन में आहिनि, त माना जेकॾहिं उहे यूज़ नथा कनि त पोइ त उहो फ़ाइदो न रहियो न उन सिस्टम जो। त डिजिटल सिस्टम जी इम्प्लीमेंटेशन इलाही ज़रूरी आहे। जेकॾहिं असां एजुकेशन खे प्रॉपर करणु था चाहियूं त हिकु त असांखे करिकुलम में वर्टिकल चेंज आणणी पवंदी, हॉरिज़ॉन्टल न वर्टिकल, छाकाणि हीउ सिलेबस प्रॉपर न आहे, हिन दौर जे सिलेबस मुताबिक़ हुजे। अञा साबू हार ॾिने हार पाता, इहो सिलसिलो न हुजणु घुरिजे, हा अञा इहो न हुजे। हाणे ॾिसो त हिन दौर में सिलेबस छा थो हले। ॿियो असां ठीकु आहे, असांखे ज़मीनी हक़ाइक़ खे ॾिसणा आहिनि, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे डेवलपमेंट खे बि ॾिसणो आहे, पर उन सां गॾु जेकॾहिं असां थोरो इनपुट इहो वठूं त ॿाहिरीं दुनिया में जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उते ॿारनि खे कीअं ट्रेंड कयो थो वञे, उते रुॻो पढ़ाइण जी ॻाल्हि ई न आहे न। तव्हां जापान ॾिसो, ॿिया मुल्क ॾिसो, उहे ॿारनि खे कीअं था डेवलप कनि, ज़मीन ते एक्टिविटीज़ था कराइनि, त ॿार खे तव्हां उहो माहौल त ॾियो, छाकाणि त फ्यूचर जा लीडर इहे ॿार आहिनि। जेकॾहिं असां इहो जॾहिं इहो माइंड में रखंदासीं त हाणे असां ही सिर्फ़ु पढ़ायूं नथा, असां फ्यूचर जा ज़िम्मेवार शहरी था पैदा कयूं, फ्यूचर जा ज़िम्मेवार पॉलिटिशियन था पैदा कयूं, फ्यूचर जा ज़िम्मेवार टेक्नोलॉजिस्ट था पैदा कयूं, एंकर था पैदा कयूं, ऐं डिफरेंट जेके असांजा रोल आहिनि सोसाइटी में, लिटरली नॉन लिटरली जेके बि आहिनि, असां उहे था पैदा कयूं। त पोइ असांजो करिकुलम डिवीज़न इहो सोचींदो त मुंहिंजो करिकुलम कहिड़ो हुजे, पोइ एजुकेशन जो जेको इदारो आहे उहो सोचींदो त असांजा स्कूल कहिड़े क़िस्म जा हुजनि, उते ॿारनि खे तरबियत कीअं ॾिनी वञे, पढ़ायो कीअं वञे, टीचर कहिड़ी लेवल जा हुजनि, हेडमास्टर कहिड़ी लेवल जो हुजे, प्रिंसिपल कहिड़ी लेवल जो हुजे, वाइस चांसलर कहिड़ी लेवल जो हुजे, माहौल कहिड़ो हुजे। त एकेडमिक्स खे प्रॉपर करण लाइ असांखे पहिरियां त इहो टारगेट रखिणो पवंदो, ऑब्जेक्टिव ठाहिणा पवंदा, गोल ठाहिणो पवंदो त असां पंहिंजे ॿार खे तालीम ॾियूं छो पिया, ऐं सिर्फ़ु तालीम ॾियूं या हिन ॿार खे तरबियत जी बि ज़रूरत आहे, असांजा फ्यूचर गोल छा आहिनि। इहे वॾा गैप आहिनि जंहिं ते गवर्नमेंट न पई सोचे। प्राइवेट स्कूल खे केरु पियो कंट्रोल करे, गवर्नमेंट। छा प्राइवेट स्कूल्स खे हिननि कॾहिं असेस कयो आहे, हुते छा पिया थियनि। हुते सिंपल ॻाल्हि आहे, हिते हिननि चयो त भई हर प्राइवेट स्कूल, सिंधी ॻाल्हि कयां त उहो ॿारनि खे सिंधी पढ़ाईंदा, कहिड़ो स्कूल जो सिंधी पढ़ाए, कोई नथो पढ़ाए। हाणे मां हिन जा नाला नथो खणां, वेही सोशल मीडिया ते एॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त असां त हीअं कयो आहे। हिकु स्कूल ॿुधाइनि, मुंहिंजा 5 ॿार पढ़नि था, चई बीठा आहियूं, सिंधी हुननि खे पढ़ाइनि ई नथा। 3 क्लास 3 क्लास में पढ़ाईंदा, मुंहिंजो नंढो 5 क्लास में, सिंधी नथा पढ़ाइनि। असीं पाण ठीकु आहे,
पाण कयूं था त मक़सदु इहो आहे त तव्हांजी मैनेजमेंट असेस केतिरो थी करे शयुनि खे। हाणे इहा टेक्नोलॉजी हुजे, हिननि वटि हिकिड़ो सेंट्रलाइज़ एप्लीकेशन ठाहिनि जंहिंमें प्राइवेट स्कूल बि उन में हुजनि, पब्लिक बि हुजे, ताकी कंपटीशन डेवलप थिए। सही असेसमेंट लाइ बि कंपटीशन थिए, पब्लिक स्कूल बि ॾिसे त प्राइवेट स्कूल छा पियो करे ऐं प्राइवेट वारा ॾिसनि त हुते छा पियो थिए, त पोइ हीअ असेस कनि त हुननि जो सिलेबस छा आहे, ॿई टाइप ऑफ स्कूल पढ़ाइनि छा था, कोर्सिस कहिड़ा अथनि। हाणे प्राइवेट जो अगरि तव्हां सिलेबस ॾिसो, जेके सुठा स्कूल आहिनि उहे था चवंदा असीं ऑक्सफोर्ड था पढ़ायूं, उनजो सिलेबस आहे, कैम्ब्रिज जो सिलेबस आहे, पब्लिक जो सिलेबस। हीअ ॾिसनि सही उन सिलेबस में पढ़ाइनि छा था, सिर्फ़ु हुनजे चए ते। जी त इहे शयूं हिननि खे इम्प्रूव करणियूं पवंदियूं, हिकु सेंट्रलाइज़ सिस्टम ठाहिणा पवंदा ऐं डिजिटल दौर जे मुताबिक़ तालीम में वर्टिकल चेंजिस आणियूं पवंदियूं ऐं हिननि खे यूनिवर्सिटीज़ ते ट्रस्ट करणो पवंदो। हीअ छा था कनि, एप्लीकेशन ठारायूं कंहिं सॉफ्टवेयर हाउस खां, सही सॉफ्टवेयर हाउस पैसनि लाइ हे जीअं चवंदा उअं ई ठाहे ॾींदा। पर जेकॾहिं कंहिं यूनिवर्सिटी खे प्रोजेक्ट ॾियनि त भई तव्हां हीअ असांखे रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट ठाहे ॾियो, असां सेंट्रलाइज़ सिस्टम था ठाहियूं जंहिंमें एजुकेशन सिस्टम खे मॉनिटर कंदासीं। ठीकु आहे, यूनिवर्सिटी 6 महीना वठंदी, साल वठंदी, उहा रिसर्च कंदी, सर्वे कंदी, पेरेंट्स खां इनपुट वठंदी, स्कूलनि खां वठंदी, पंहिंजी ऑब्ज़र्वेशन, पंहिंजो एक्सपीरियंस, उन बेस ते को सॉफ्टवेयर ठहंदो, उनजो डॉक्यूमेंट्स ठहंदा, उहो अप्लाई कयो त पंहिंजे इदारनि ते ट्रस्ट कयो। हिन सां फ़ाइदो इहो थींदो, यूनिवर्सिटी में प्रोजेक्ट ईंदो, पैसा ईंदा, उनजा रिसोर्सिस थोरा इम्प्रूव थींदा ऐं उतां रिसर्च बेस्ड हिननि खे एप्लीकेशन मिलंदी। आम सॉफ्टवेयर हाउस हिननि खे रिसर्च बेस्ड एप्लीकेशन कोन थो ॾिए। उन्हनि जो गोल इहो आहे त जेको कस्टमर आहे उनजी रिक्वायरमेंट कहिड़ी आहे, सही रिक्वायरमेंट जे मुताबिक़ सॉफ्टवेयर ठाहिणो आहे, ॾियणो आहे। यूनिवर्सिटी कमु ईअं न कंदी आहे, यूनिवर्सिटी चवंदी आहे तव्हांजी रिक्वायरमेंट हीअ आहे, असीं रिसर्च कंदासीं, पोइ उन्हनि खे ॿुधाईंदा जेका तव्हांजी रिक्वायरमेंट आहे ठीकु आहे, पर हिन में असीं एडिशन कयूं, मॉडिफिकेशन कयूं, जेकॾहिं रिसर्च मां हीअ असांखे नतीजा आया आहिनि त अञा वधीक बहितरु कमु थींदो। हाँ ॾिसो केॾा गेप्स आहिनि जंहिंजे ज़रिए अॼु तव्हां ॾिसो असांजी एजुकेशन जी लेवल कहिड़ी आहे। जी जी माण्हुनि खे अचे छा पियो, सिर्फ़ु इंग्लिश ॻाल्हाइण त एजुकेशन न आहे न, सिर्फ़ु कंप्यूटर हलाइण त एजुकेशन न आहे। नॉलेज केतिरी आहे, जेकॾहिं एजुकेशन रिसर्च नॉलेज पैदा नथी करे त मुंहिंजे ख़्याल में उहा न एजुकेशन आहे न रिसर्च आहे। एजुकेशन रिसर्च हिन जो आउटकम ई नॉलेज आहे। हाणे केतिरी नॉलेज थिए थी, जेकॾहिं एजुकेशन जे करे तव्हांजी सोसाइटी में तब्दीलियूं नथियूं अचनि, तव्हांजे समाज में तब्दीलियूं नथियूं अचनि, मीन्स तव्हांजी एजुकेशन जो फेलियर आहे। एजुकेशन तव्हांजी प्रॉपर न आहे, जस्ट पढ़ाइणु न आहे, जस्ट टीचर अपॉइंटमेंट करणु न आहे, जस्ट क्लास वठणु न आहे। ऐं इन ते बिलीव कंदो आहियां त टीचर जो कमु, स्कूल जो कमु, कॉलेज जो, यूनिवर्सिटी जो उन ॿार खे रिस्पॉन्सिबल सिटीज़न बणाइणो आहे, उन ॿार में तब्दीलियूं आणणियूं आहिनि, हुनजे अख़लाक जे हवाले सां, हुनजे एटीट्यूड जे हवाले सां, हुनजे ड्रेसअप जे हवाले सां, हुनजे उथण वेहण जे हवाले सां, मतिलबु लाइफ स्टाइल हुनजो चेंज इन जे त अपोज़िट थिए पियो। असां वटि टीचर सिर्फ़ु असांजा चवनि था त असांजो फ़र्ज़ु आहे क्लास वठणु, सो असीं फ़र्ज़ु पंहिंजो पूरो करे आयासीं ऐं असांखे पे मिलंदी आहे। असां जेको ॿारु पढ़े थो अॼुकल्ह, उहो इहा थॉट रखी करे पढ़े थो त मूंखे अॻियां हली कमाइणो आहे। ॿियो हिते ॿियो कंसेप्ट आहे, कम्पलेक्स आहे। असां वटि जेको टीचर आहे न या जेको मैनेजमेंट एजुकेशन सिस्टम आहे, उन में हिकिड़ो ब्यूरोक्रेटिक माइंड सेट डेवलप थियो आहे। हर लेक्चरर आहे हो पंहिंजी लेवल जो पाण खे ऑफिसर थो सम्झे, असिस्टेंट प्रोफेसर थिए थो त वरी थोरी हुनजी लेवल वधे थी, एसोसिएट प्रोफेसर थिए थो, भई आउं त हाणे 19 ग्रेड में आहियां, 20 ग्रेड में आहियां, वरी प्रोफेसर थिए थो त उहो त चओ बसि हाणे तव्हां बादशाह आहियां, प्रोफेसर ई आहियां। हू पाण में पोइ हू ब्यूरोक्रेटिक माइंड सेट डेवलप था कनि, जॾहिं त एजुकेशन सिस्टम में इहो माइंड सेट न हुजे। तव्हां हिते वञो सेक्रेटरी सां मिलण लाइ, तव्हांखे वेट करिणो पवंदो 3 कलाक, तव्हां प्रोफेसर आहियो, तव्हां वेट कंदव। माना जॾहिं तव्हां वटि इहो माइंड सेट हूंदो त तव्हां हेठि छा कंदव, फिलो हूंदो आहे न। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां, असां वटि इहो कॉन्सेप्ट आहे त डेवलपमेंट हेठां खां थींदी आहे, न कॾहिं बि न, डेवलपमेंट मथां खां ईंदी आहे। तव्हांजो अॼु हितां जो आवाज़ टी जो जेको CEO आहे उहो प्रॉपर हुजे, विजनरी हुजे, हीउ इदारो अलाए किथे पहुचंदो आहे, डेफिनेटली वधे थो। त हर इदारे जो जेकॾहिं हेड पाण खे रिस्पॉन्सिबल सम्झे, इहो सम्झे त हीउ मुंहिंजो इदारो आहे, हिन खे मां डेवलप कंदुमि। ज़रूरी न आहे एक्सक्यूज़ ॾींदा बजट न आहे, हीअ न आहे। तव्हां कॾहिं मुंहिंजी फैकल्टी में अचो, डिपार्टमेंट में अचो, बजट त असांजी बि ॾिसो अल्हम्दुलिल्लाह उते केॾो कमु आहे।
नंढे के इलाइक़े में वेठा आहियूं, सभु कुझु कयो आहे, रिसोर्सिस बि घटि आहिनि, पर असीं कमु कयूं था पिया। त जेकॾहिं हेड ऑफ उहो हेड मास्टर हुजे, प्रिंसिपल हुजे, केरु बि हुजे, जे डी ओ हुजे, सेक्रेटरी हुजे, वाट इज़ देयर, उहो रिस्पॉन्सिबल कनि। हाणे मां पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾियां, पघार धुआ बि मिलंदी। हाणे जॾहिं इहो कंसेप्ट डेवलप थींदो, पघार खणी विया, पढ़नि न पढ़नि, असांजो छा वञे। पोइ त हीउ समाज इहो हालतूं ॾिसो था, त उहो छोकिरी चए थी त भई मां कसम थी खणां, मां को ग़लति कमु कयो ई न आहे, शादी करण बि चाहियां, उनखे सरेआम गोलियूं मारनि था। समाज में एजुकेशन ई न आहे, समाज में इहे ॿार बि त पढ़िया न, उन्हनि जे ॻोठ में बि त कोई स्कूल हूंदो, उन स्कूल उन समाज में उन ॻोठ में कहिड़ी तब्दीली आंदी, उन हेड मास्टर पंहिंजी कहिड़ो कंट्रीब्यूशन ॾिनो जेके उन जे ॿारनि में उहे छो न तब्दीलियूं आयूं। सही सही। किथे कारोकारी में था मरनि, किथे ॿिए कंहिं वे में था मरनि, किथे मेरिट खे ख़तमु कयो थो वञे, किथे कीअं। वाए आई बिलीव इन में सिस्टम जी ख़राबी आहे, टोटल सिस्टम इनवॉल्व आहे, पर उन सिस्टम खे जेके बचाइण वारा आहिनि उहे बि त तव्हां असां ई आहियूं न। बिल्कुलु। हलाइण वारा बि तव्हां असां ई आहियूं। हाणे जेकॾहिं असांजी तरबियत प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं इन वे में थिए त बहितरीनु थींदो। ऐं पंहिंजे टीचर्स खे चवंदो आहियां त छाकाणि त रुॻो कंप्यूटर जी त एजुकेशन न आहे न, उनखे सोशल साइंसिस बि पढ़ाईंदा आहियूं, सिविक बि पढ़ाईंदा आहियूं ॿार खे, त उनखे सिर्फ़ु असांखे मशीन रोबोट न आहे करिणो, साइकोलॉजी बि पढ़ाईंदा आहियूं, ऑर्गेनाइज़ेशन्स बिहेवियर बि पढ़ाईंदा आहियूं, प्रोफेशनल प्रैक्टिस बि पढ़ाईंदा आहियूं, सिविक पढ़ाईंदा आहियूं, एथिक्स पढ़ाईंदा आहियूं, असीं मैथमेटिक्स हर शइ पढ़ाईंदा आहियूं। पर उन सोशल साइंसिस जे या जेके इस्लामिक स्टडीज़ टीचर आहिनि उनखे आउं मीटिंग कंदो आहियां त भई तव्हां मूंखे ॿुधायो सिलेबस, ई त मूंखे ख़बर आहे हीअ सिलेबस, हाणे तव्हां हिनखे डिलीवर कीअं कंदो। मूंखे तव्हां जेके 16 लेक्चर ॾींदव 48 क्रेडिट अवर जा या 32 क्रेडिट अवर जा, मूंखे हुनजो ब्रेकअप ॾियो। तव्हांजो पहिरियों लेक्चर छा हूंदो, ॿियो छा हूंदो, सभु कंहिं हंधि टेस्टूं कॾहिं वठंदो, क्विज़ कॾहिं वठंदो, असेसमेंट कीअं कंदो, उहे तरीक़ेकार छा आहिनि, मूंखे कंटेंट ॾियो। तव्हां 3 कलाक जेको पढ़ाईंदव उन में छा पढ़ाईंदव, उहो सॼो आउं वठंदो आहियां, पोइ उन डिस्कस कंदो आहियां, पोइ उन्हनि खे चवंदा आहिनि भई हिन में तव्हां ॿुधायो त ॿार जी इनवॉल्वमेंट केतिरी आहे। सही। सिविक वारे खे फ़ाइदो आहिनि, असां उनखे सोसाइटी में मोकिलींदा आहियूं, सर्वे कराईंदा आहियूं, अच्छा उनखे गिरजाघर, मस्जिद, इमाम बारगाह, मंदरु हर जॻह ते वठी वेंदा आहियूं। तव्हां चवंदो कंप्यूटर साइंस जो ॿारु, कंप्यूटर साइंस जो ॿारु त आहे, पर हुन सोसाइटी जो बि त हिसो आहे। उनखे असां जेकॾहिं रिजिड कंदासीं, फंडामेंटलिस्ट कंदासीं, त सुभाणे उहो नासूर थी वेंदो। हाणे इहो हेड ते आहे, त हेड पंहिंजे डिपार्टमेंट खे कीअं थो टेक करे, उहो स्कूल जो हेड हुजे, कॉलेज जो, डिपार्टमेंट जो, यूनिवर्सिटी सेक्रेटरी हुजे, मिनिस्टर हुजे, उन्हनि खे पाण खे चेंज करिणो आहे, विजनरी ठाहिणो आहे। विदाउट विजन, हाणे जेकॾहिं को कॉलेज आहे, तव्हां हिननि खां पुछो भई तव्हांजे कॉलेज जा विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्स कहिड़ा आहिनि, को प्रिंसिपल ॿुधाए। कुझु बि न। डायरेक्टर खां पुछो भई तुंहिंजे डायरेक्टोरेट में, तूं डायरेक्टर आहे, तूं पंहिंजे डायरेक्टोरेट जो विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्स ठाहिया आहिनि। सेक्रेटरी खां पुछो भई तव्हांजा विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्स कहिड़ा आहिनि। मिनिस्टर खां पुछो तव्हांजा विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्स कहिड़ा आहिनि। टीचर जॾहिं क्लास में थो वञे त हुन खां पुछो त तव्हां फॉर एग्ज़ाम्पल 5 क्लास था पढ़ायो, ऐं 5 क्लास में तव्हां जेको बि 5 क्लास आहे उनजा प्रोग्राम आहिनि, प्रोग्राम तव्हांजा लर्निंग ऑब्जेक्ट कहिड़ा आहिनि। हाणे जेको तव्हां जॾहिं क्लास में वेंदव त तव्हांजा क्लास लर्निंग ऑब्जेक्टिव कहिड़ा आहिनि, तव्हां कहिड़ा उहे ऑब्जेक्टिव खणी था वञो त अॼु जो जेको मुंहिंजो क्लास आहे, मां ॿारनि खे हीअ पढ़ाईंदुमि, ऐं मुंहिंजा जीअं क्लास ख़तमु थींदो त ॿारु हिन जे क़ाबिल हूंदो, ॿारु हीअ शइ सिखी वेंदो, सम्झी वेंदो, ऐं उन ते उनजा स्किल डेवलप थींदा। छा असां क्लास में जेके वञनि था टीचर, उहे इन प्रिपरेशन सां वञनि था, उनजी मैनेजमेंट थिए थी। तव्हांजी ॻाल्हियुनि मां ईअं लॻी रहियो आहे त एजुकेशन ॾिसो आहे बि ईअं, त एजुकेशन हिकु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी, ऐं वॾो सिस्टम आहे। त हाणे उनखे कॾहिं हेड मास्टर उन्हनि खे चयो आहे भई तव्हां जो वञो था, तव्हां मूंखे पंहिंजा ऑब्जेक्टिव त ॾियो, लर्निंग ऑब्जेक्टिव त ॾियो। अच्छा स्टूडेंट खे ॿुधायो, अॼु असांजा आहिनि स्टूडेंट सां तव्हां पेरेंट्स सां मीटिंग केतिरियूं था कयो, स्टूडेंट्स खे तव्हां ग्रुप डिस्कशन केतिरा था करायो, नंढपण खां ई ॿारनि खे सेखारियो न त भई ग्रुप डिस्कशन कयो, ऐं इंडिविजुअल ऐं ग्रुप असाइनमेंट केतिरियूं था ॾियो, नंढा प्रोजेक्ट केतिरा था ॾियो, प्राइवेट में हर हफ़्ते प्रोजेक्ट, हर हफ़्ते ॿारु करे सघंदो, पेरेंट्स करे ॾींदनि, जस्ट उन्हनि खे शो आहे। पर असांखे इहो प्रैक्टिकली सोचणो आहे त इहो केतिरो पॉसिबल आहे प्रैक्टिकली, उहो असांखे जेकॾहिं एन्युअल सिस्टम आहे त सॼे साल जो सिस्टम ठाहिणो आहे, त हिन साल में हेतिरा प्रोजेक्ट थींदा, हेतिरियूं पेरेंट्स मीटिंग थींदियूं, हेतिरा क्विज़ थींदा, हेतिरियूं असाइनमेंट्स थींदियूं, हेतिरा ग्रुप डिस्कशन थींदा, उहो ग्रुप ठाहियो। तव्हां ॿारनि सां केतिरा कनेक्टेड आहियो। हाणे जेके ॿार नथा अचनि
या ॿार अचनि था उहे पिकअप आहे न कंहिंजो, सभई त जीनियस न आहिनि। जी हाणे जंहिंजो पिकअप घटि आहे उन्हनि खे तव्हां कीअं पढ़ाईंदा? पर्सनलाइज़्ड लर्निंग असां हिनखे चवंदा आहियूं। त पर्सनलाइज़्ड लर्निंग ते तव्हां केतिरो कमु था करियो? तव्हां उन्हनि ॿारनि खे जुदा केतिरो टाइम था ॾियो? भला अॼुकल्ह त तव्हां हूअं मोबाइल 24 कलाक हले थी पई, तव्हां पंहिंजो जेको लेक्चर था ॾियो रिकॉर्ड कयो। हाणे उहो रिकॉर्ड कयो, क्लास थी वियो, उन खां पोइ उहो तव्हां व्हाट्सअप कयो था न, जी जी ग्रुप ते मोकिलियो त पेरेंट्स उनखे घर में उहो लेक्चर पढ़ाइनि। जेकॾहिं हक़ीक़त में पोर्टल हुजे पोर्टल ते तव्हां उहो रखो त सभु ॾिसनि। अच्छा, उन में तव्हांखे जीअं अॻु में चयो त टीचर उहे खणो जंहिंमें स्किल्स हुजनि। तव्हां नंढियूं नंढियूं गेम्स कंप्यूटर ते ठाहियो, उन गेम्स में उहो कयो त भई इवन असां अल्फ़ बे बदक बे बुक पढ़ायूं था, तव्हां उहो असां कीअं पढ़ायूं? ॿार खे तव्हां वर्बल पढ़ायो, बोर्ड ते लिखो अल्फ़ बे बदक, एॾो न कंदो, पर उन जे न तव्हां शिकिल ड्रा कंदव न, ॿार ट्रिप थींदो। अखि त मुंहिंजी ही आहे। अहिड़ी तरह यूनिवर्सिटी ताईं असांखे हाणे लेक्चर डिलीवरी, एजुकेशन सिस्टम, मैनेजमेंट सिस्टम, मॉनिटरिंग सिस्टम खे तब्दील करिणो पवंदो। ऐं इन में हेठि खां स्कूल खां वधीक मथी मैनेजमेंट ज़िम्मेवारु आहे। ऑर्डर उतां था अचनि। सही। तव्हां हिन वक़्तु बि वञो, ॾिसो केतिरे कॉलेजिस में क्लास हलनि था। सही। तव्हां पाण ॾिठो आहे, तव्हां वञो मीडिया टीम्स वञनि, केतिरनि कॉलेजिस में हलनि था क्लास, केतिरनि स्कूलनि में क्लास हलनि था। पघारूं त खणनि था न प्रोफेसर्स जूं, एसोसिएट प्रोफेसर जूं। अच्छा, इहे ई वरी प्रोफेसर मैनेजमेंट में वेठा आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, डिप्टी डायरेक्टर बि आहिनि, रीजनल डायरेक्टर बि आहिनि, सेक्रेटरी, डिप्टी सेक्रेटरी, अलाए छा छा सभु इहे ई आहिनि। सही। त हाणे जॾहिं इहे हिकु स्कूल मां कॉलेज मां इन्हनि पोज़ीशन ते आया आहिनि त हिननि जो त तजुर्बो आहे। हाणे उन्हनि पंहिंजे तजुर्बे ज़रिए उते कहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं आहिनि। इहे ई मिनिस्टर सां मिलनि था, उहे मिनिस्टर खे कीअं था ब्रीफ कनि? रुॻो वाह वाह साईं साईं में त कमु न हलंदो न। पर डॉक्टर मज़हर अली सिस्टम तबाह, सोसाइटी तबाह, जी असांजा अख़लाक तबाह, एटीट्यूड तबाह। डॉक्टर मज़हर अली साहब बहितरीन तव्हां ॻाल्हि कई। अगरि असां वटि एतिरो सारो गेप आहे जेको असीं ॿिनि लफ़्ज़नि में इहे सम्झो त डिफाइंड बि नथा करे सघूं, इन डिटेल वेंदासीं त प्रोग्राम छा आहे ॾींहुं ख़तमु थी वेंदो। अगरि एतिरा गेप आहिनि पोइ असीं दुनिया सां कॉम्पीट कॾहिं करे सघंदासीं? ऐं असां वटि IT सेक्टर आहे, उहे केतिरा आहिनि? असीं कमु कीअं कंदासीं, अॻियां कीअं वधंदासीं? इहो ई आहे त ॿार पोइ जिन खे घर में थोरो टाइम ॾियनि था, पेरेंट्स ॾियनि था, या जेके भले ॻोठनि जा ॿार बि ॾिसो हिन वक़्तु यूरोप में वेठा आहिनि, मलेशिया में, जिते उहे यूनिवर्सिटी में थोरो पाण खे तब्दील कनि था। यूनिवर्सिटीज़ में माहौल आहे, हिते त यूनिवर्सिटी जी गिलाऊं ई गिलाऊं आहिनि न, पर यूनिवर्सिटीज़ में ॿार खे इन्वायरमेंट मिले थी। ॿार हुते सिर्फ़ु पढ़णु नथो अचे, ज़िंदगी खे जीअणु सिखे थो, ज़िंदगी खे कीअं जीइजे। यूनिवर्सिटी में सुठा दोस्त बि मिलनि था, ख़राबु दोस्त बि, धोखा बि मिलनि था ऐं फ़ाइदा बि मिलनि था। पढ़े बि थो, लाइब्रेरी बि वञे थो, कैंटीन ते बि वेहे थो, ग्रुप डिस्कशन बि थियनि था, ॿियूं शयूं बि एक्टिविटीज़, उते ॿार खे हिकु मोटिवेशन मिले थी। ॿारनि जा कुझु दोस्त भई को मलेशिया वियो, को यूरोप वियो, को जर्मनी, को अमेरिका, ऐं सोशल मीडिया बि मोटिवेशन ॾिए थी। पोइ ॿार हुते पंहिंजो इंट्रस्ट वठे थो, पोइ पंहिंजे टीचर खां बि सिखे थो, के ऑनलाइन कोर्सिस बि करे थो, पोइ उहे ॿार वञनि था। पर तमामु घटि रेशो। हाणे असां वटि जेको यूनिवर्सिटी में ॿार पहुचे थो उहो आई बिलीव 3% आहे पूरी पॉपुलेशन जो। 3% जो आहे। मुंहिंजे घर में 0.5% बि ॿाहिरि नथा वञनि। त इन लाइ बि हुजे न यूनिवर्सिटीज़ में, इन लाइ बि असांजा सेटअप हुजनि, इंक्यूबेशन सेंटर्स हुजनि। हुकूमत ॿियनि शयुनि ते त करे थी, भले करे, पर यूनिवर्सिटी लाइ त स्पेशल फंडिंग रखे। हर यूनिवर्सिटी में इंक्यूबेशन सेंटर हुजे जिते ॿारनि खे तयारु कयो वञे, ॿारनि खे इहो सम्झायो वञे, ॿारनि जो पंहिंजा हिकिड़ा कॉर्पोरेट रूम ऑफिसिस हुजनि त स्टार्टअप कीअं ठाहिबो आहे, स्टार्टअप कीअं कबो आहे, प्रोजेक्ट कीअं ठाहिबो आहे, उनखे विन कीअं कबो आहे। उहो यूनिवर्सिटी में बजट हुजे त इंक्यूबेशन सेंटर्स हुजनि। पोइ जेको आहे असां कंदा त हाणे कम्पिटिशन तॾहिं थींदी असांजी ॿार सां कयूं पिया वेरी लो लेवल ते, छाकाणि त असांजो फंडामेंटल जेको एजुकेशन सिस्टम आहे, जेको प्राइमरी खां वठी कॉलेज ताईं आहे, उन में इलाही गैप आहिनि। यूनिवर्सिटीज़ में बि गैप आहिनि। यूनिवर्सिटी में बि उहो तव्हांखे ॿुधायां, उहो यूनिवर्सिटी हुजे या स्कूल हुजे, हेड ते आहे, हेड विजनरी आहे। जेकॾहिं उहो विजनरी आहे पोइ डिपार्टमेंट इलाही मथे था अचनि, उहो ॿार ॿाहिरि था वञनि। असांजी यूनिवर्सिटी जा ॿार रियली ॿुधायां तव्हांखे जर्मनी में मिलंदा, मलेशिया, UK, पूरी दुनिया में तव्हां ॾिसो त कीअं था अचनि। ॿियनि कराची यूनिवर्सिटी ॾिसो, सिंध यूनिवर्सिटी ॾिसो, लतीफ़ यूनिवर्सिटी, हर यूनिवर्सिटी जा ॿार ॿाहिरि आहिनि, वञनि था पिया। बग़ैर यूनिवर्सिटी पढ़े बि ॿाहिरि वञनि था पिया। पोइ हाणे उहो अलॻि आहे, पर मेन इहो आहे त असांखे सिस्टम ठाहिणो पवंदो। ऐं सिस्टम ठाहिण लाइ हिननि खे जेके माण्हू खणनि था न,
ऐं उन्हनि जा नाला नथो खणां, इदारनि जा जी, बि नाला जी। नथो खणां, उते तव्हां जंहिंखे बि माण्हू खणो था जेके मैनेजमेंट में, उहे मेरिट ते खणो। इहो न त यार हाणे सलाम हे मूंखे वाह जो करे थो, वाह वाह मुंहिंजी वाह जो करे थो, Right person for right साईं job. साईं वाह वाह जो जी। करे थो, उनखे तव्हां डायरेक्टर करे छॾियो, सेक्रेटरी करे छॾियो, उनखे एडिशनल डायरेक्टर, मुख़्तलिफ़ ट्रेनिंग सेंटर जा इन्हनि जा मेरिट ते खणी अचो। Merit ऐं ते। ॿियो जी। बोर्ड ठाहियो, जी। करिकुलम बोर्ड में तव्हां यूनिवर्सिटी जा माण्हू खे खणो ऐं नौजवाननि खे खणो। हाणे सभिनी खे मौक़ो मिलणु सभिनी हाणे ॾिसो खपे डॉक्टर मज़हर साहब। एॾो जी। रिस्पेक्ट मूंखे सभिनी लाइ इज़त आहे, पर हिकिड़ो माण्हू जंहिं टेक्नोलॉजी हिन दौर जे सिलेबस खे न ॾिठो आहे, उहो मशवरा उहो ॾींदो, सुठा ॾींदो, पर पंहिंजे उन ते ॾींदो। पर जेके आहिनि नौजवान आहिनि, उहे हिन दौर में रहनि था, उहे हिन दौर में ॾिसनि था त दुनिया काॾे पई वञे, जी। हुन जा मशवरा उहे हूंदा त दुनिया मिक्स सां ई- कनि, जी, दुनिया मिक्स सां ई कनि। गॾु हलणो त आहे। जेके जी। करिकुलम बोर्ड आहिनि, जेके हिननि जा एजुकेशन जा बोर्ड आहिनि, ऐं डायरेक्टर लेवल ते कमेटीज़ हुजनि, सेक्रेटरी लेवल ते कमेटीज़ हुजनि, बोर्ड हुजनि, यूनिवर्सिटीज़ लेवल ते आहिनि, त उन वे में ई कमु कनि, सभिनी खे कनि ऐं ॾिसनि, हीअ सर्च कनि त भई कहिड़ो माण्हू आहे, उहो एजुकेशन में केतिरो कमु करे सघे थो, हिन सूबे खे, हिन समाज खे, हिन मुल्क खे, हिन दुनिया खे फ़ाइदो ॾेई थो सघे। हिन वक़्तु ॾिसो न, आउं ॿारनि खे चवंदो आहियां थिंक ग्लोबली। तव्हां जेकॾहिं लोकल सोचींदव त तव्हां लोकल थी वेंदव, ग्लोबल सोचो। जेकॾहिं असांजी गवर्नमेंट, असांजा इदारा ग्लोबल थिंकिंग कनि त असांखे पंहिंजे ॿार खे ग्लोबली प्रेज़ेंट करिणो आहे, बिल्कुलु। त पोइ उन्हनि जा सिलेबस बि चेंज थींदा, थिंकिंग बि चेंज थींदी। अगेन जेको तव्हां सोचो था न, उहो ग्लोबल सोचो, पोइ जी। तव्हां में जेको तहरुक हूंदो न, उहो तव्हांखे ग्लोबल बणाईंदो। पोइ तव्हां में जेके तब्दीलियूं ईंदियूं न, उहे तव्हांखे ग्लोबल तब्दीलियुनि सां ॻंढींदियूं ऐं तव्हां ग्लोबल थी वेंदव। ऐं तब्दीली ज़रूरी आहे। नाज़िन, मज़हर अली साहब जन असां सां मौजूदु रहंदा। वठूं था नंढड़ो ब्रेक ऐं वरी पोइ वापसि था अचूं मॉर्निंग विद आवाज़ में। जी नाज़िन, हिकु भेरो ॿीहर भली कार मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, एजुकेशन जूं ॻाल्हियूं आहिनि, पर असीं टेक्निकली ॻाल्हियूं बि कंदासीं, छो त असांखे टेक्निकली यूथ जी बि ज़रूरत आहे, जेके असांजा सुठा नौजवान क्रीम हिन वक़्तु ॿाहिरि वञी रही आहे। असां वटि पाकिस्तान में मौक़ा न आहिनि, प्लेटफॉर्म्स न आहिनि। हिन वक़्तु असीं टेक्नोलॉजी में किथे बीठा आहियूं मज़हर अली साहब? टेक्नोलॉजी में नो डाउट पाकिस्तान डेवलप थिए पियो, जी। सुठो डेवलप थिए पियो, ऐं असांजा इलाही नौजवान हिन वक़्तु इंटरनेशनल लेवल ते कमु था कनि, पाकिस्तान में बि ॿाहिरि बि उहो पंहिंजा प्लेटफॉर्म ठाहिनि था ऐं पंहिंजा सॉफ्टवेयर हाउसिस, पंहिंजा ऑर्गेनाइज़ेशन्स, त उहो टेक्नोलॉजी में इमर्जिंग कंट्री ई आहे ऐं वधे पियो। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे त उहे रिसोर्सिस कोन्हनि असां वटि, स्पेशली पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ में या असांजे कॉलेजिस में उहे न आहिनि, त वञनि, पर पोइ बि नौजवान पंहिंजी हिमत करे वञनि पिया। ऐं मां नौजवाननि खे इहो ई चवंदुमि त इलाही प्लेटफॉर्म आहिनि, तव्हां उन्हनि खे यूज़ करे ॿाहिरि वञी सघनि था। हाणे हिन वक़्तु एतिरियूं एडमिशन्स आहिनि स्कॉलर ते, जी। कल्ह बि मां ॾिसां पियो, छाकाणि आउं अपडेट रहंदो आहियां, जो स्टूडेंट खे मूंखे ॿुधाइणो हूंदो आहे। जर्मनी, न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, यूरोप जा कुझु कंट्रीज़, स्पेन में बि आयूं आहिनि, स्पेन मां में पाण तमामु ॾिठियूं घणियूं कल्ह। स्कॉलरशिप आयूं आहिनि, त उते वञ। पर मसइलो इहो आहे, असांजो नौजवान थो चए मां काफ़ी स्कॉलर ते बि वञनि था, पर काफ़ी नौजवान इहे आहिनि त असांखे ॿाहिरि जो तव्हां वीज़ा जो तरीक़ो ॿुधायो, इमिग्रेशन जो, उते वञी कमायूं। हाणे डायरेक्ट इमिग्रेशन जा हिन वक़्तु पूरी दुनिया में इशूज़ आहिनि, डे टू डे सख़्ती थींदी पए। जॉब वीज़ा मिलनि था पर घटि। सही। मुंहिंजे ख़्याल में आउं नौजवान खे इहो चवंदुमि त तव्हां एजुकेशन जे हवाले सां वञो ऐं 2 साल उते रहो, उते तव्हांखे PR मिली वेंदी ऐं पोइ तव्हां उते सेटल थी वञो ऐं पोइ पंहिंजे फैमिलीज़ खे बि तव्हां सेटल कयो, त तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हिकु त नो डाउट इहो हुजणु घुरिजे त ॿाहिरि वञनि, पर जेकॾहिं तव्हां पाकिस्तान में था रहो, तव्हां वटि यूनिवर्सिटी डिग्री आहे या को तव्हां वटि स्किल आहे, तव्हां पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहियो। इलाही प्लेटफॉर्म आहिनि ऐं उन में एंटरप्रेन्योर थियो। हा, एंटरप्रेन्योर थियो, बिल्कुलु थियो, उहो ठाहियो। हिन वक़्तु असां वटि फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां हॉस्पिटल्स ते। जी। हाणे ॾिसो, असां एजुकेशन ते ॻाल्हायो, तव्हां हॉस्पिटल्स ते अचो, हॉस्पिटल्स जूं कहिड़ियूं हाल कहिड़ो हाल आहे? जी। लास्ट में फाल 2025 में मूं हिकु प्रोजेक्ट कयो त हॉस्पिटल खे AI ज़रिए असेस असीं करणु चाहियो फीडबैक ते, कि इंडोर पेशेंट या सेंटीमेंट्स कहिड़ा आहिनि, जॾहिं उते एडमिट थिए थो, त हितां जा प्राइवेट ऐं पब्लिक हॉस्पिटल असांखे डेटा कलेक्ट करणु न पिया ॾियनि। मीन्स जॾहिं तव्हां कंहिंखे रोकींदो त तव्हां में फॉल्ट आहे न। डेफिनेटली तव्हां में फॉल्ट आहे। हुननि सां ॻाल्हायो, मां हुनखे लेटर ॾिनो, सभु कुझु कयो, स्टूडेंट जॾहिं विया त हुननि जा माण्हू हुननि लाइ गॾु
फॉर एग्ज़ाम्पल पेशेंट खां पुछनि तव्हांजा छा सेंटीमेंट आहिनि, उहो ॿुधाइनि पिया। जी ऐं जॾहिं उन खां इहो आयो त तव्हां हिते ओके आहियो सहूलियतूं, त उनखे इशारो ॾियनि, सभु चवनि हा बहितरीनु बहितरीनु। असीं ॾिसूं पिया डस्टबिन गंद लॻी पई आहे, शीट फाटी पई आहे, मसला इलाही, त न आज़ादी हुजनि। जी जी जेको तव्हां ॻाल्हि कंदा आहियो मीडिया वारा, त भई तव्हां ॻाल्हाइण जी आज़ादी ॾियो, ओपिनियन जी आज़ादी ॾियो। त हाणे मां नौजवान खे चवंदुमि तव्हां हॉस्पिटल मैनेजमेंट सिस्टम त असां वटि इलाही आहिनि, पर अहिड़ा तव्हां AI खे ॾिसी करे प्लेटफॉर्म ठाहियो जंहिंमें गवर्नमेंट खे बि मदद मिले, त हू ॾिसनि। ऐं फॉर एग्ज़ाम्पल हिन वक़्तु जेको आउं कमु पियो कयां, इन ते पियो कयां, त ट्रेंडिंग डिज़ीज़ कहिड़ियूं आहिनि। ट्रेंडिंग डिज़ीज़ जो त हिन हफ़्ते में जेको डिज़ीज़ हिन वक़्तु हले पई, कोई माण्हू ॾिसणु चाहे त भई हिन वक़्तु कहिड़ो वायरस हले पियो, वायरल डिज़ीज़ कहिड़ी आहे, या कहिड़ी डिज़ीज़ वधीक आहे, त डेफिनेटली हुन खां हिन वक़्तु डेटा असीं कलेक्ट पिया कयूं डिफरेंट हॉस्पिटल्स खां। ऐं जॾहिं इहा ठही वेंदी, डेटा ऑटोमेटिक अपडेट थींदी वेंदी, त माण्हू खे इहा ख़बर पवंदी ट्रेंडिंग डिज़ीज़ कहिड़ी आहे। अहिड़े क़िस्म जा प्लेटफॉर्म यूज़ कनि त उहो गवर्नमेंट सां अटैच थी वेंदा। SIT ते मां लास्ट टाइम ठाहियो, त SIT ते तव्हां वञो, डॉक्टर अदीब हज़ारे रेस्पेक्ट, ॾाढो बहितरीनु कमु आहे, पर ॿाहिरि ॾिसो केॾी रश लॻी पई आहे। जी त इहो छो रश लॻी पई आहे? हिन दौर में रश न हुजणु घुरिजे। उन ते असीं सिस्टम ठाहियो त भई तव्हां ऑनलाइन कयो, जेकॾहिं को माण्हू ऑनलाइन चए, को कंदकोट में वेही करे चए त मूंखे एब्डामिनल पेन आहे, किडनी पेन आहे, त उनखे उते ई तव्हां असेस कयो, कुझु टेस्ट ब्लड टेस्ट या जेको बि आहे एक्सरेज़ आहिनि, अल्ट्रासाउंड आहे, उहो तव्हां सजेस्ट कयो, उतां ई कराए उहो तव्हांखे ऑनलाइन मोकिले। भले डॉक्टर बि न ॾिसे, असां इंटेलिजेंट सिस्टम ठाहियो, उहो इंटेलिजेंट सिस्टम हिननि खे चवंदो त भई हीउ ठीकु आहे, तूं इतां ई तोखे SIT रिलेटेड को प्रॉब्लम न आहे, तव्हां हितां ई ट्रीटमेंट वठो। हाणे हू हुतां अचे, राति रहे, अपॉइंटमेंट या इंडस में कहिड़ी हालत आहे, त उतां ई हुनजो थींदो। हा, जेकॾहिं कंहिंखे प्रॉब्लम वाक़ई आहे त सिस्टम हुनखे चवंदो हिन डेट, हिन टाइम, हिन डे ते तव्हां अची वञो, रश ई न हूंदी। पोइ बि मां सम्झां थी रशंदी, छो त ॿियनि सूबनि जा बि माण्हू असांजी न, हॉस्पिटल्स में ई एप्लीकेशन त सॼी दुनिया यूज़ कंदी न, सॼो मुल्क एप्लीकेशन जे थ्रू अगरि इहो थी वञे, डिजिटल थी वञे, त पोइ अहिड़े क़िस्म त असांजा नौजवान अहिड़े क़िस्म जा प्लेटफॉर्म, हा पॉसिबल आहे। मां कयो आहे, इहो कमु मूं कयो आहे। अहिड़ा प्लेटफॉर्म ठाहिनि, ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त भई सिर्फ़ु येंगो ऐं इहे 2-3 जेके इहे छो, तव्हां पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहियो अहिड़ो, 3-4 गाॾियूं हुन में कयो, आहिस्ते आहिस्ते तव्हांजो वधी वेंदो। अहिड़ी तरह सिर्फ़ु दराज़ छो, तव्हां पंहिंजा शॉपिंग अहिड़ा ऑनलाइन प्लेटफॉर्म ठाहियो, सिर्फ़ु शॉपीफाई या शॉपी या ॿिया जेके इलाही आहिनि, टाइमूं आहे, इहे छो? इहा सॼी डिस्कस अगरि गवर्नमेंट सां वेही करे हिकिड़ी मीटिंग तव्हां जहिड़ा माण्हू कनि, त पोइ त गवर्नमेंट असांखे लिफ्ट ई नथी कराए। मदन साहब, ये वेरी वेल आइडियाज़, मतलब तव्हां एॾा सुठा आइडियाज़ ॾेई आहियो। जी मां हिकु दफ़े स्टूडेंट खे आइडिया ॾिनो त यार तव्हां अची साल सां ग़रीब आहियो, मां चयो हिकु तरीक़ो ॿुधायां, अली बाबा खां प्रोडक्ट परचेस कयो, जी उनजे वीडियो ऐं फ़ोटो तव्हां अमेज़ॉन ते रखो, हुतां ऑर्डर अचे, हफ़्ते जो गैप हूंदो आहे, हितां तव्हां ऑर्डर ॾियो, एड्रेस तव्हां उहो ॾेई छॾियो, उते हली वेंदो प्रोडक्ट। तव्हांजी इन्वेस्टमेंट छा थी? तव्हांजो प्लेटफॉर्म, तव्हांजो माइंड, तव्हांजी मोबाइल। ही त नौजवान जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि त ॿाहिरि वञनि, जापान में एतिरा जॉब आहिनि, टेक्निकल जॉब आहिनि, यूरोप में ॿिए हंधि जर्मनी में इलाही आहिनि, स्कॉलरशिप्स तमामु जाम आहिनि, त उते वञो, या पाकिस्तान में अहिड़ा प्लेटफॉर्म कयो। मुंहिंजी हिकु स्टूडेंट आहे, हिन वक़्तु मलेशिया में आहे। जी 1 year बिफोर शी केम टू माई ऑफिस, चयईं सर मूंखे पेरेंट्स नथा छॾनि, त मलेशिया अकेली वञा। जी त मां चयो अच्छा, ऐं मां छा करियां पोइ हुन में? चई तव्हां हुनखे मोटिवेट कयो। मां चयो ठीकु आहे, वठी अचो। मुंहिंजो फादर आयो, ॾाढो गुड पर्सन, लुकिंग ॾाढो सुठो, त मां हुनखे चयो तव्हां धीउ खे पढ़ायो आहे, यूनिवर्सिटी अचण ताईं तव्हां ट्रस्ट कयोसि? चई हा बिल्कुलु कयो। मां हुनखे मोटिवेट कयो। मां चयो जेके तव्हांजी हीअ डॉटर आहे, ॾाढी बहितरीनु आहे, शरीफ़ आहे, तव्हां हिनखे छॾियो, ऐं कुझु बि न कंदी। जेको पेरेंट्स जो हूंदो आहे पाकिस्तान में, बहरहाल कलाकु ॿ मूंखे हुनखे सम्झाइणो पियो, ऐं उहो सम्झी वियो, ऐं उन जी धीउ खे उहो परमिशन ॾिनी, उहो मलेशिया हली वई। आफ्टर 1 or 2 months हू मूं वटि आयो, ऐं मूंखे चयईं सर मां तव्हांजो थैंकफुल आहियां, ग्रेटफुल आहियां, तव्हां मूंखे सुठी सलाह ॾिनी। मुंहिंजी धीउ हिते सेफ न हुई, ख़रा दर ते छॾणु वेंदो हुअमि, मूंखे टेंशन हूंदो, ऐं उते हाणे पाण ड्राइव थी करे हलाए थी, सिक्योर आहे, ऐं बाक़ी सिक्योर आहे। तव्हां मलेशिया वञो, तव्हां राति जो 3 वॻे निकिरो, तव्हांखे कोई ॾिसंदो बि न। ॿिए हंधि बि ईअं आहे, त इहो ट्रस्ट पेरेंट्स खे बि करिणो पवंदो पंहिंजी औलाद ते। सभ खां पहिरीं पंहिंजे पाण ते ट्रस्ट कयूं, जेको असां शुरूआती डिस्कस हो, त पाण ते बिलीव कयूं, पोइ पंहिंजी औलाद ते बिलीव कयूं, ऐं उनखे घर में अहिड़ो माहौल ॾियूं
त असां घर में जेकॾहिं पंहिंजे औलाद खे ड्रिजारींदासीं, बाबा ॿाहिरि न निकिरो, समाज ख़राबु आहे, हीअ आहे, उहो आहे, उहो ड्रिजमा थी वेंदा। उनखे तव्हां बहादुर कयो, बिलीव ॾियारियो, कुझु बि न आहे, हथु मुठ बंदि आहे, जेसिताईं तव्हां न चाहियो कोई न खोले सघंदो, तव्हां चाहियो खुली वेंदो। इहा उहा छोकिरी हिते हुजे, छोकिरो हुजे, उनखे छॾियो। छोकिरी छा आहे, हिते त छोकिरनि खे ॿाहिरि नथा छॾनि जी, हाणे खरी इहो ट्रेंड आयो आहे, छोकिरनि खे छॾनि था, पर अञा ताईं न। हाणे असांजूं इलाही छोकिरियूं आहिनि यूके में वेठी आहे, किथे हुते ॾाढी बहितरीनु ज़िंदगी पिया गुज़ारनि था। इहो बिलीव करिणो पवंदो नौजवाननि ते त रस्ता तमामु घणा आहिनि, ऐं उन ते काउंसलिंग बि थियणु घुरिजे, मीडिया खे बि करणु घुरिजे, यूनिवर्सिटीज़ खे, कॉलेजिस खे, स्कूल्स खे, पेरेंट्स खे हुजणु घुरिजे, गवर्नमेंट खे एज़ वेल उनखे बि करणु घुरिजे। त मुंहिंजे ख़्याल में असां ॾाढो बहितरु समाज थी वेंदो, तरक़ी याफ़्ता समाज थी वेंदो। इन तरफ़ अचनि, बिज़नेस माइंड कनि, इन्वेस्टमेंट कनि। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे पघार मिले थी, ख़र्ची मिले थी, उन मां तव्हां जेको बचायो था किथे इन्वेस्ट कयो, स्टॉक एक्सचेंज में कयो। हाणे त कल्ह स्टेट बैंक मां न्यूज़ में पढ़ियुमि, क्रिप्टो करेंसी खे इजाज़त ॾेई छॾी, ॾाढो बहितरीनु कमु थी वियो, क्रिप्टो में कयो। ऐं एॾो ईज़ी आहे, तव्हां पंहिंजे मोबाइल ते उहो प्लेटफॉर्म इंस्टॉल कयो ऐं तव्हांजी जेतिरी बि आहे बचति, कुझु कॉइन्स तव्हां वठो। तव्हां क्रिप्टो जो नालो खयो, असांजी सॼी टीम तव्हां ॾिठो, छोकिरा शायदि त इन ते आउं करे सघां थो त क्रिप्टो बिज़नेस कीअं कजे। तव्हां कुझु कॉइन वठो ऐं उहो बिज़नेस कयो जी, पर ग़लति ॻाल्हियुनि में न अचनि। जीअं अॻु में NFT जे हिन में माण्हुनि खे बेवकूफ़ करे विया। हाणे काफ़ी कंपनीज़ उहे आहिनि जेके फ्रॉड आहिनि, पर कुझु अहिड़ियूं एस्टेब्लिश कंपनीज़ आहिनि, तव्हां उहे कयो, इन्वेस्टमेंट कयो, डिफरेंट जॻहनि ते कयो। सही। नाज़रीन, वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, वरी वापसि था अचूं मज़हर अली साहब ऐं सबा। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। डॉक्टर मज़हर अली साहब, जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि थिए ऐं AI जी ॻाल्हि न थिए ऐं असीं पंहिंजे लैंग्वेज जी ॻाल्हि न कयूं त इहो मज़ो न ईंदो। लैंग्वेज ते तव्हां पहिरीं कमु कयो आहे, सिंधी लैंग्वेज ते ख़ासि करे। हिन वक़्तु छा पिया सम्झो, दुनिया डिजिटल थी चुकी आहे, AI खां अॻियां अञा वधूं पिया असीं, ऐं ॿी दुनिया असांजो इंतज़ारु करे रही आहे, पर असीं हिन वक़्तु ताईं AI खे बि सम्झी न आहियूं सघिया जी। हाँ, एग्जैक्टली। AI में इलाही ट्रेंड चेंज पिया थियनि जी। अॻु में जीअं मां तव्हांखे एजू ॿुधायुमि त 2010-20 उहो तव्हांखे ॿुधायुमि त, ऐं पोइ असीं चैट GPT या जनरेटिव AI ते अची वियासीं। हाणे पहिरियां लार्ज लैंग्वेज मॉडल्स ते कमु थिए पियो, हाणे स्मॉल लैंग्वेज मॉडल ते भई तव्हां स्पेसिफिक कमु कयो, नंढा नंढा कमु कयो, उन वे में बि कमु थिए। ऐं रोबोटिक्स ते इलाही वॾो कमु पियो थिए। हाणे ऑटोमेशन तरफ़ थी वञे दुनिया, अॻु में ऑटोमेशन तरफ़ न हुई। अगरि असीं सिस्टम ठाहींदा हुआसीं, हिस्टोरिकल डेटा ते उहो कमु कंदी ऐं असांखे रिस्पॉन्स ॾींदी। हाणे ऑटोमेशन लाइव डेटा ते बि कमु पियो थिए, ऐं सिस्टम पाण तव्हांखे ॾियो। अञा तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, फॉर एग्ज़ाम्पल चैट GPT खां, जेमिनाई खां तव्हां जॾहिं का हेल्प था वठो, तव्हांखे जेको बि प्रॉम्प्ट कयो था, क्वेश्चन कयो था, उहो जवाबु ॾियो। उन खां पोइ पुछे थी छा मां हीअ बि तव्हांजे लाइ कयां, बिल्कुलु, माना अञा ईज़ी करे ॾियां। हाणे इहो असिस्टेंट थी वियो न, तव्हांजो पर्सनल असिस्टेंट थी वियो, जेको तव्हां जेके शयूं तव्हां रहाए वियो, हू तव्हांखे ॿियो शइ ॿुधाए पियो। हाणे इहा डेवलपमेंट आहे AI में। तव्हां जीन्स ते अचो त हाणे जेनेटिक इंजीनियरिंग ते AI ज़रिए एतिरो कमु पियो थिए, जो 2030 ताईं कैंसर कंट्रोल थी वेंदो, होपफुली मेजॉरिटी में, 100% न, कुझु मुल्कनि में थी बि वियो आहे, ऐं उहो डेफिनेटली हिते वेंदो। असिस्टेंस में, एजुकेशन में, हेल्थ में, मीडिया में, जर्नलिज़म में, यूनिवर्सिटीज़ में, हर जॻह ते हाणे AI ऑटोमेशन तरफ़ वञे पई, अपग्रेडेशन हुनजो थिए पियो। त लैंग्वेज ते बि जो डेफिनेटली उहो ई असरु पियो आहे। हाणे अॻु में लैंग्वेज हिकु मॉडल्स ते जॾहिं कमु कंदी, लार्ज लैंग्वेज मॉडल ते कमु कंदी, हाणे जीअं स्मॉल लैंग्वेज मॉडल ते अची विया आहिनि, ऐं हुनखे डिफरेंट आस्पेक्ट्स खां कनि पिया। सिर्फ़ु सेंटिमेंट्स जी ॻाल्हि न आहे, ऐं इमोशन्स असांजा कहिड़ा आहिनि हुन में, या उन में नेम कहिड़ा आहिनि, एंटिटीज़ कहिड़ियूं आहिनि, उन्हनि ते कमु पिया कनि। ऐं ॿियो लिंग्विस्टिक्स जे हवाले सां इलाही कमु पियो थिए त जेके असांजा पॉलिसेमी आहे, या असांजा जेके हिकु जहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंजूं मल्टीपल मानाऊं आहिनि, उन्हनि ते कमु पियो थिए। त लैंग्वेज इलाही डेवलप पई थिए सॼी दुनिया में, ऐं हाणे ॾाढो ईज़ी थी वियो आहे। उहे लैंग्वेजिस जेके सिर्फ़ु ॻाल्हायूं वेंदियूं, अॻु में जेके सिर्फ़ु ॻाल्हायूं वेंदियूं, ऐं उहे बि ॾाढे घटि तादाद में, हाणे उहे बि टेक्नोलॉजी जो हिसो थी वियूं, उन्हनि ते बि थिए पियो। त हाणे ओरल तरफ़ असीं वधीक पिया वञूं, ओरल कम्युनिकेशन तरफ़। तव्हां ॾिसो, अॻु में असीं प्रॉम्प्टिंग रिटन में कंदा हुआसीं, पर हाणे जेको आहे वॉइस में था कनि। अॻु में असां बिल्कुलु, ऐं वॉइस ते घणो ई कमु थिए। अॻु में असीं मैसेज टेक्स्ट कंदा हुआसीं, हाणे वॉइस ते बि कयूं पिया।
हमें जेको असीं वॉइस पिया कयूं इहा बि डेटा बि थिए, उहा उन मशीन जी ट्रेनिंग थींदी पई वञे। त इन में हाणे सिंधी जो बि उन लेवल ते पियो कमु थिए, छाकाणि त सिंधी माण्हू जॾहिं पाण में कम्युनिकेशन कनि था सिंधी में था कनि, सोशल मीडिया ते सिंधी में पिया लिखनि। ॿियो इहो फ़ाइदो थियो आहे जेकॾहिं तव्हां कंहिंखे ईमेल बि सिंधी में था कयो त नो इशू, हू हुनखे इंग्लिश में ट्रांसलेट करे पढ़ी वठंदो। त हाणे ज़रूरी न आहे त तव्हांखे अंग्रेज़ी अचे, जर्मन अचे, मलय अचे, ॿी का ॿोली अचे, तव्हां पंहिंजी ॿोली में मैसेज कयो, लिखो, थिए। त इहो इन लेवल ते सिंधी ॿोली ते कमु थियो आहे ऐं सिंधी ॿोली तमामु घणी मथे अची वई। आउं बि हिन वक़्तु पॉलिसी ते ई कमु पियो कयां ऐं स्मार्ट लैंग्वेज मॉडल ते पियो कमु कयां त हाणे सिंधी ॿोली जा जेके रहियल आस्पेक्ट आहिनि असीं इनखे कीअं अॻिते आणूं ऐं उहो कीअं AI जे ज़रिए हाणे टेक्नोलॉजी में वधीक अचे त जॾहिं असां उहो लिखूं त उहो कंप्लीट ग्रामेटिकली बि कंप्लीट हुजे। त इन ते कमु हले पियो ऐं इनशाला उन में बि जिदत ई हूंदी जीअं AI में ॿियनि में आहे। त हाणे AI सिर्फ़ु इन में न, साइबर सिक्योरिटी ॾिसो उन में AI जी इन्वॉल्वमेंट आहे, उहो लैंग्वेजिस में न आहे, हेल्थ केयर में, एजुकेशन में, जर्नलिज़म में, मीडिया में न, पर साइबर सिक्योरिटी हिन वक़्तु ॾाढी अहम फील्ड आहे। हाणे उन में जेके बि इंट्रूजन्स आहिनि, मालवेयर्स आहिनि, अटैक्स आहिनि, उहो AI उनखे ऑटोमेटिक डिटेक्ट करे पियो। तव्हांखे मूं ॿुधायो त हाणे ऑटोमेशन ते सिस्टम अची वियो आहे 2024 जन, त उन्हनि खे डिटेक्ट करे पियो ऐं उनखे ब्लॉक करे वरी उनखे रोके पियो ऐं इंटीमेट बि करे पियो। डेटा साइंस ॾिसो जेको स्ट्रेटेजिकल डिसीशन्स में असांखे हेल्प करे थी, त डेटा साइंस AI उन में अची वई आहे, मशीन लर्निंग ऐं डीप लर्निंग ज़रिए उन डेटा खे एनालाइज़ कयो थो वञे ऐं हू तव्हांखे रिज़ल्ट ॾिए थी ऐं पोइ असां उनखे बिज़नेस इंटेलिजेंस ज़रिए जॾहिं उनजा जेके बि इंसाइट आहिनि डेटा जा वठी अचूं था उन ते सभु डिसीजन थियनि था। हाणे अॻे माण्हू असां वटि हूंदो जेको ॻोठ में, घरनि में, शहर में होशियारु माण्हू हूंदो, सभु उन खां मशवरो वठंदा हुआ त इंटेलिजेंट। हाणे इंटेलिजेंट बेस्ड डिसीजन नथा थियनि। अञा जेका हाणे जो असां चवंदासीं भई माण्हू खे ज़हीन हुजणु घुरिजे, हाणे माण्हू ज़हीन बि आहे, तव्हां हुनखां केतिरो मशवरो था वठो, तव्हां चैट GPT खां केतिरा मशवरा वठंदा आहियो। हाणे डेटा अहम आहे, जेतिरी तव्हां वटि वधीक डेटा आहे, जेतिरा AI जा तव्हां वटि टूल आहिनि, उन खां तव्हां डिसीजन था वठो। पंहिंजी इंटेलिजेंस खे कोई बि यूज़ नथो करे, न ई कंहिं इंटेलिजेंट माण्हू ॾे वञनि था। अॻु में जेको घर जो वॾो हूंदो, जिदो पोरो हूंदो, उन खां माण्हू मशवरा वठंदा, हीउ मसइलो थियो आहे। हाणे इवन बिज़नेस करिणो आहे तव्हांखे त उहो बि तव्हां जेकॾहिं जेमिनाई, चैट GPT, बर्ड या ॿिया जेके बि टूल्स आहिनि उनखे तव्हां लिखो त मां न्यू आहियां, मां हीअ करणु थी चाहियां, मां छा करियां, तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां वटि घणा पैसा आहिनि, हेतिरा न छा। जेकॾहिं तव्हां स्टॉक एक्सचेंज में था वञो त हीउ तरीक़ो आहे, तव्हां क्रिप्टो जो बिज़नेस था कयो त हीअ आहे, तव्हां हीउ बिज़नेस, तव्हां हुनखे ॿुधायो त मां हीउ बिज़नेस थी करणु चाहियां, गारमेंट आहे, फूड आहे, वॉट इज़ देयर, सॼो गाइड कंदो। पोइ चवंदो हेतिरी इन्वेस्टमेंट हिते कयो, हिते बि हीअं कयो ऐं मूंखे अपडेट, वरी तव्हां अपडेट कंदो, हू तव्हांखे ॿुधाईंदो हाणे तव्हां हिते हीअ कयो, हेतिरो प्रॉफिट ईंदो। तो मीन्स इम्पोर्टेंट छा थियो, ह्यूमन इंटेलिजेंस या डेटा? डेटा थी न। त हाणे सभ खां इम्पोर्टेंट डेटा आहे, त पंहिंजी डेटा जो ख़्यालु कयो, डेटा कलेक्ट कयो, इनखे प्रोसेस कयो ऐं तव्हां अॻिते अचो। त हिन दौर में इन वे में कमाई जा, इनकम जा लखे तरीक़ा आहिनि, पर असां माण्हू जंहिं जॉब में आहियूं असां रिस्क नथा खणूं, छाकाणि उहो इन लाइ त असांजा माण्हू रिस्क नथा खणनि। त भई मां रिस्क कीअं खणां, मुंहिंजो हीउ जॉब जो त मुंहिंजा ॿिया के रिसोर्सिस कोन्हनि। भई ठीकु आहे, जॉब तव्हां 8 कलाक था कयो, जेको तव्हां ॿिया 8 कलाक दोस्तनि सां रुलो था, घुमो था, होटल ते वेही चांहि पियो था, कचहरियूं था कयो, स्क्रोलिंग था कयो टिकटॉक फेसबुक ते, उहो छॾियो। बिल्कुलु तव्हां जिमनाई सां दोस्ती कयो, चैट GPT सां दोस्ती कयो, खोड़ सारा आइडियाज़ मिलंदा तव्हांखे। तव्हां गूगल कयो त भई मुंहिंजी हेतिरी वर्थ आहे, हेतिरी तालीम आहे, हेतिरो एक्सपीरियंस मां करणु पियो चाहियां। तो आई बिलीव हज़ारे रस्ता आहिनि, पर असां हर रस्ते खे तालो हणी हिकु ई रस्तो ॾिठो आहे त मूंखे बसि नौकिरी करणी आहे ऐं नौकिरी टोकरी आहे, नौकिरी निकिरणु खपे ऐं तव्हां अॻिते अचो। हिन जेके बि मसइला असांजा आहिनि उनजो हल फाइनेंस आहे, पैसो आहे, पैसो न आहे त स्ट्रेस बि डेवलप थिए पियो, समाजी मसइला बि थियनि पिया, घरू अनत बरत बि थिए थी ऐं ॿिया हज़ारे मसइला थियनि था। पर वंस तव्हां फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थी वेंदा, तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा। उन लाइ तव्हां प्लेटफॉर्म्स ॻोल्हियो, कहिड़ा आहिनि, डेटा उन मुताबिक़ कलेक्ट कयो, डिस्कस कयो। जी डिस्कस कयो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु
पुॼाणी ते पहुतो आहे डॉक्टर मज़हर अली ॾुथे साहब। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया, बहितरीन ॻाल्हियूं थियूं ऐं असां वटि वक़्तु हुजा त अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं। वेल, थैंक यू सो मच अगेन। नाज़रीन, सबाबड़ो खे ॾींदा इजाज़त, नई दोस्त त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।